बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सौ साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं। अस्सलाम वालेकुम मुझे तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ हमेशह हिन आंगण ते नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में मां हाज़िर आहियां। प्रोग्राम जेको ख़ूबसूरत बणायो अव्हां जे लाइ ई नशर कयो वेंदो आहे। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव नशर कयो वेंदो आहे ऐं टाइमिंग अव्हांखे ख़बर आहे 10 बजे खां वठी 12 बजे ताईं असां लाइव हूंदा आहियूं महरान टेलीविज़न नेटवर्क ते। ऐं महरान टेलीविज़न जेकॾहिं तव्हां फेसबुक ते मौजूदु आहियो ऐं नो डाउट हिन वक़्त में पाण सभिनीनि जा इलाही सोशल अकाउंट्स एक्टिव हूंदा आहिनि। पाण हर प्लेटफॉर्म ते मौजूदु हूंदा आहियूं ऐं घर जो को बि मां नथी सम्झां त अहिड़ो मेंबर हूंदो जेको डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते कोन हूंदो। थी सघे थो त हिकु ॿ प्लेटफॉर्म अहिड़ो हुजे जंहिंखे तव्हां वधीक इंपॉर्टेंस ॾींदा हुजो, पर फेसबुक ते मौजूदु आहे पेज महरान एंटरटेनमेंट जे नाले सां। तव्हां हुते असांखे लाइव ॾिसी सघो था। सेगमेंट टू सेगमेंट असांजो प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुची रहियो हूंदो आहे। ऐं हेठि स्क्रीन ते नंबर हले पियो, तव्हां उहो सेव कयो, पाण वटि डायल करे सघो था ऐं प्रोग्राम में लाइव शामिल थी सघो था। प्रोग्राम अॼु जो ॾाढो इंट्रस्टिंग आहे। अॼु जो ख़ूबसूरत मुंहिंजो प्रोग्राम आहे ऐं जेकॾहिं सूमर जे ॾींहं जी ॻाल्हि कजे थी त नो डाउट सूमर जो ॾींहुं मां सम्झां थी त हर कंहिंजो ॾाढो एनर्जेटिक रहंदो हूंदो। तव्हां वीकेंड खां पोइ पंहिंजे कमनि कारनि ॾे जॾहिं रवां दवा हूंदव त न्यू प्लान्स जे लाइ तव्हांजी जेका बि स्ट्रेटजी हूंदी उहा ॾाढी सुठी हूंदी। ऐं हर को चाहींदो त आहे असां जंहिं बि इदारे में मौजूदु आहियूं, जंहिं सीट ते मौजूदु आहियूं, जिथे असां पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहियूं, उते पंहिंजो कमु ख़ूबसूरत अंदाज़ में करे सघूं। सो ऑल द बेस्ट सभिनीनि खे। जॾहिं बि प्रोग्राम स्टार्ट कंदी आहियां त अव्हां जे लाइ ख़ूबसूरत लफ़्ज़ चूंडण जी कोशिशि हूंदी आहे। ऐं चवंदा आहिनि त हिकिड़ो सेंटेंस, हिकिड़ो जुमिलो, हिकिड़ो को अहिड़ो लफ़्ज़ इंसान खे ठाहे बि वठंदो आहे। ऐं असां वटि रवैया कुझु न तरह हूंदा आहिनि। जॾहिं पाण सोसाइटी खे फेस कंदा आहियूं त कुझु लफ़्ज़, कुझु जुमिला अहिड़ा हूंदा आहिनि जेके इंसान खे डिस्टर्ब कंदा आहिनि, पर उहो ई त मज़बूत इरादा रखण वारा माण्हू कंहिंजे रवैयनि खे कोन सीरियस वठंदा आहिनि ऐं उहे पंहिंजे कमकार ॾे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ऐं पंहिंजो एनर्जेटिक अंदाज़ में पंहिंजे कमनि खे जॾहिं कंदा आहिनि त आस पास छा पियो थिए उन्हनि जे लाइ इहा ॻाल्हि मैटर कोन कंदी आहे। कल्ह सांगड़ जो जेको इन तरह केस साम्हूं आयो, उन ॾाढो हमेशह ईअं ई थींदो आहे त जेके बि असां वटि अणवणंदड़ वाक़िया साम्हूं ईंदा आहिनि उहे पाण खे ॾाढो डिस्टर्ब कंदा आहिनि, ॾुखाईंदा आहिनि। हिकिड़ो वेपन जंहिंखे पाण सभु वेपन ई चवंदा आहियूं, एजुकेशन। जेकॾहिं तालीम ते असां फोकस्ड आहियूं, जेकॾहिं तालीम प्रियोरिटी आहे ऐं जेकॾहिं तव्हां उनखे मथभरो रखियो आहे त पोइ तमामु मसइलनि ऐं मामलनि मां असां पंहिंजी जिंद आसानी सां छॾाए सघूं था, बशर्त असां पंहिंजे उन तालीम वारे निज़ाम खे ख़ूबसूरत अंदाज़ में ॾिसूं ऐं उनखे पाण प्रायोरिटी ज़रूरु ॾियूं। अॼु जो मां चई चुकी आहियां त प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत आहे। अॼु पाण जेको आहे सो डिफरेंट गेम्स ते ॻाल्हाईंदासीं ऐं मक़ामी रांदियुनि ते स्पेशली अॼु जे प्रोग्राम में मां ॻाल्हि ॿोल कंदसि। मक़ामी रांदियूं, ऐं सभु मक़ामी रांदियूं ॼाणो था, कोॾी कोॾी थी वई या मल थी वई, वॉलीबॉल थी वई, ऐं वॉलीबॉल जो क़िस्म ई आहे शूटिंग बॉल। उन ते अॼु जे प्रोग्राम में मां ॻाल्हि ॿोल कंदसि। पाण अॼु राइटिंग ते ॻाल्हाईंदासीं, लिखण ते ॻाल्हाईंदासीं, किताबनि ते ॻाल्हाईंदासीं। सो अॼु जो प्रोग्राम अव्हां सभिनीनि जे लाइ यकीनन काराइतो ऐं ख़ूबसूरत प्रोग्राम रहंदो। अॼु जनाब मुंहिंजे प्रोग्राम में सरतियूं जो पाण एडिटर आहिनि ऐं उन्हनि जो जेको आहे एज़ अ सेक्रेटरी शिप वारो जेको उन्हनि जो मक़ाम रहियो सिंध अदबी बोर्ड में, असां उन्हनि खे पंहिंजे कम सां हमेशह सिंसियर ॾिठो। जंहिं उहिदे ते पाण फ़ाइज़ रहियूं, पंहिंजे उहिदे सां उन्हनि तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में निभायो। ऐं मां जॾहिं स्टूडियो में आयमि ऐं उन्हनि जो डिस्कशन हले पियो त हिकु टाइम अहिड़ो ईंदो आहे जिते तव्हांखे पंहिंजे तमामु कमनि खे गुड बाय चवणो हूंदो आहे ऐं उहो हिकिड़ो लिमिटेड टाइम हूंदो आहे ज़िंदगी जो, जंहिं उन लिमिटेड टाइम में अव्हां पंहिंजूं तमामु ख़िदमतूं कंहिं इदारे सां मुसलिक हूंदा आहियो त तव्हां सरअंजाम ॾींदा आहियो। पर हिकिड़ो वक़्तु अहिड़ो हूंदो आहे जो तव्हां पंहिंजे तमामु उन्हनि कमनि खे गुड बाय चवंदा आहियो ऐं रिटायरमेंट जो हिकिड़ो टैग लॻंदो आहे। गुलबदन जावेद साहिबा मूंसां गॾु मौजूदु आहिनि। पहिरियों अव्हांखे मां भलीकार चवंदसि दिलि जी गहराई सां। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। ठीकु आहियो? बिल्कुलु खैरियत आहे।
माशाल्लाह जी। अॼु तव्हांखे ॾिसी स्टूडियो में मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। मैडम मूं विच में ॻाल्हि रोकी, मां हुनखे ज़रूरु कंप्लीट करणु चाहींदसि त तव्हां जेको आहे सो पंहिंजी उन्हनि तमामु कमनि खे ठीकु आहे हिकु एज में अची करे गुड बाय कयो था, पर जेको राइटर हूंदा आहिनि, जेके लिखंदड़ हूंदा आहिनि, जेके मुसनिफ़ हूंदा आहिनि, उहे कॾहिं रिटायर कोन थींदा आहिनि। उन्हनि जो कमु ताहयात हूंदो आहे, हमेशह ई हलंदो रहंदो आहे। बिल्कुलु उहो उन्हनि जो पंहिंजो रूहानी ऐं ज़हनी पोरियो आहे। यकीनन। ऐं इहा जेका तख़लीक़ आहे, उहा तख़लीक़ माण्हू असां ज़िंदगी भर साथ ॾींदा। बिल्कुलु ईअं ई आहे मैडम, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। ऐं जनाब मुंहिंजे प्रोग्राम में अॼु उहा शख़्सियत बि मौजूदु आहे जिन जो तालुक़ु चकवाल सां आहे। ऐं जेकॾहिं असां पंजाब इस्लामाबाद जी ॻाल्हि कयूं था त हुननि जी जेका शख़्सियत आहे, सियासी ऐं समाजी शख़्सियत उन्हनि जी आहे। ऐं पाण जेको आहे सो चकवाल में पंहिंजे इलाइक़े में हुननि जो कमु तमामु घणो सुठो आहे। पाण सुठा सोशल एक्टिविस्ट आहिनि। तमामु उतां जा जेके माण्हू आहिनि, उतां जा जेके आम अवाम आहे, उन्हनि सां उन्हनि जी उथणी वेहणी तमामु घणी सुठी आहे। पर ओवरऑल जेकॾहिं उन्हनि जे कम जे हवाले सां ॻाल्हि मां कयां त पाण जनाब उन्हनि खे फ़ख्रे पाकिस्तान बि चयो वेंदो आहे। शूटिंग बॉल जा पाण चैम्पियन आहिनि। ऐं तमामु गेम्स ते अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ग्रास रूट लेवल ते जॾहिं असां वेंदा आहियूं ऐं जंहिं बि प्लेयर खे पाण तमामु शानदार अंदाज़ में पंहिंजे कंट्री जी लेवल ते, पाकिस्तान लेवल ते प्ले कंदे ॾिसंदा आहियूं त उहो उन ग्रास रूट लेवल खां ई उथी ईंदो आहे। अॼु जी जनाब मां फ़ख्र अब्बास साहिब सां गेम्स जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदसि। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था चकवाल जी त पाण उन्हनि सां उन्हनि जे कम ते ॻाल्हाईंदासीं। दिलि जी गहराई सां पहिरीं मां अव्हांखे भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कैसे हैं आप? ठीक हैं माशाल्लाह जी। अच्छा जनाब, मैं जब प्रोग्राम स्टार्ट करती हूँ तो मेरे जो गेस्ट होते हैं उनसे मैं एक सवाल पूछती हूँ कि आपकी सुबह कैसे होती है। आपकी फर्स्ट अपीयरेंस है सुबह मेहरान प्रोग्राम में, तो मैं आपसे भी पूछना चाहूँगी कि आपकी सुबह कैसे होती है। मेरी सुबह माशाल्लाह बहुत अच्छी होती है। सबसे पहले तो जो हमारा है मजहबी एक सिस्टम है कि सबसे पहले नमाज, उसके बाद फिर एक्सरसाइज जी, फिर जो है ये मामलात, फिर नाश्ता, फिर उसके बाद दुनियावी मसले जो होते हैं उसमें मसरूफियत रहती है जी। सही, बिल्कुल ठीक। अच्छा, आज हम तमाम गेम्स के हवाले से बात करेंगे। आपको फ़ख्र पाकिस्तान भी कहा जाता है। जनाब मैं आपसे पूछना चाहूँगी कि ये इनेकाद किस तरह हुआ और आपने कैसे सोचा कि मुझे इस फील्ड में काम करना है। बस ये बचपन में शौक था, तो ये हमारे ज़्यादा तो उनकी मेहरबानी है। लाड़काना से मेरे उस्ताद हैं सैयद मनन शाह साहब जी। वो एक दफ़ा हमारे वहाँ चकवाल एक टूर्नामेंट खेलने गए तो उनको देख के शौक बढ़ा। फिर उन्होंने रहनुमाई भी की, तो मेहनत की और अल्लाह ताला ने वो इज़्ज़त दी कि फिर पाकिस्तान में नंबर 1 भी हुए माशाल्लाह जी, चैंपियन भी बने जी। बिल्कुल। तो एक इदारे की जो है ना क़यादत भी की। उसका मैं 15-16 साल कैप्टन रहा हूँ उस टीम का, ज़रूरी तरक्याती बैंक टीम का। हाँ जी। तो फिर उसमें जनरल जो जॉब है बैंक की, तो उसमें आ गए जी। बिल्कुल। अच्छा जनाब, हम आपसे यकीनन मैं चाहूँगी कि वही ग्रास रूट लेवल का असां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल जो सिलसिले खे शुरू कयूं। ऐं हीअ प्रोग्राम यकीनन तमामु गेम्स लवर्स जेके बि आहिनि उन्हनि जे लाइ ॾाढो इंट्रस्टिंग रहंदो। गुलबदन साहिबा, अव्हां खां मां पुछणु चाहींदसि, उहो त मां अव्हां जी मॉर्निंग जे हवाले सां ॿुधी चुकी आहियां, ॾाढी एनर्जेटिक ऐं सुठी अव्हां जी मॉर्निंग हूंदी आहे। कॾहिं ईअं थियो आहे मतिलबु ज़िंदगी माशाल्लाह सां एतिरी ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़ारी आहे एंड माशाल्लाह स्टिल यू आर वेरी ब्यूटीफुल, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां जी अपीयरेंस हूंदी आहे। जिथे बि अव्हां मौजूदु हूंदा आहियो त उन महफ़िल खे अव्हां ख़ूबसूरत बणाए छॾींदा आहियो पंहिंजे अंदाज़ सां, पंहिंजे ॻाल्हाइण सां। जिथे जिथे बि अव्हांखे मां ॾिठो आहे, जिथे जिथे बि अव्हां जी अपीयरेंस रही आहे, त उहे तमामु शयूं असांखे तमामु ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि। मैडम ईअं कॾहिं थियो आहे त थकिजी पिया हुजो ऐं अव्हां चयो हुजे त हाणे बसि थोरो मूंखे ब्रेक वठणु खपे, उन ब्रेक खां पोइ कमु करणु खपे। दरअसल ताहिरा, सभु खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी, इहो तव्हां जेको असांजो नओं नसुलु आहियो जी, इहो आउं सम्झां थी त असांजी ख़ुशकिस्मती बि आहे जी जो तव्हां अहिड़े अंदाज़ सां गुज़ारी आहे। तव्हांजी रूह में, तव्हांजी दिलि में प्यारु आहे, तव्हांजी नज़र में हुस्न आहे, तॾहिं असां सीनियर तव्हांखे ईअं नज़र अचूं पिया। जेको थक जी ॻाल्हि आहे त मतिलबु मां इन्हनि शयुनि में ॾाढो पाण खे सम्झंदी आहियां त फैमिली जे लिहाज़ खां जीअं त इल्मु अदब इन सां जेको रहियो आहे पंहिंजो, त किताब पढ़णु या किताबनि ते कमु करणु, रिसाले खे एडिट करणु या नौजवान नसुल खे जेको आहे सो अॻभरो करणु, इहे सभु कम अहिड़ा आहिनि जीअं पंहिंजे ॿारनि जी जॾहिं महिल उन्हनि जे लाइ नाश्तो ठाहिबो आहे या ॿारनि खे तइलीम जे इदारनि में वञण लाइ तयारु कबो आहे या पंहिंजे ॿारनि जी शादियुनि लाइ तयारियूं कबियूं आहिनि,
मूं हमेशह ज़िंदगीअ खे ईअं खयो आहे ऐं पंहिंजी जेको नौकिरीअ खे बि मूं ईअं खयो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं मूंखे कॾहिं बि इन शइ थकायो कोन्हे त जो आउं चाहियां त हाणे घणी ब्रेक वठिजे। हा बाक़ी कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त कुझु प्रोग्राम कुझु कम जेके आहिनि उन ज़रिया चेंज करणा पवंदा आहिनि, किन खे प्रायोरिटी ॾिबी आहे किन खे न ॾिबी आहे। सही। पर ईअं मतिलबु कॾहिं मूंखे पंहिंजे प्रोफेशन जेको ही अदबी आहे इन कॾहिं बि थक जो अहसासु न ॾियारियो। शायदि लतीफ़ साईं वांगुरु त मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन तिन जो सराफन अणतोरो अघायो। त जेकॾहिं असां पंहिंजे भली घर में असांखे जेकॾहिं मानी बि पचाइणी पवे थी जे उनखे असां प्यार सां मोहबत सां कंदासीं न त असांखे उहो कमु बि न थकाईंदो, भले केॾी गर्मी हुजे केॾी सर्दी हुजे। त इहे सभु शयूं माण्हूअ जे पंहिंजे रवैये पंहिंजे अंदरूनी जेके कैफ़ियत आहिनि उन ते डिपेंड कनि थियूं त असांजो माइंड छा थो सोचे। असीं जॾहिं ॾियण जे आहियूं मूड में असीं जॾहिं ॾियणु चाहियूं था, छो त रुॻो सिर्फ़ु हक़ वठण ई ज़िंदगीअ जी जेका कामयाबी न आहे, पर पंहिंजे फर्ज़नि जो जेको निभाव आहे उहे ज़िंदगीअ जी कामयाबी। हा त इंसान खे जेको आहे रिग्रेट ज़िंदगी में कोन रहंदो आहे। जिथे जिथे भी आयूं असां खूबसूरत अंदाज में निभाने की भरपूर कोशिश तो कई है। अच्छा जनाब, आपको सिंधी समझ आती है? ये जो हम कॉन्वर्सेशन कर रहे हैं तो थोड़ी थोड़ी समझ आती है, मतलब ये तो नहीं है ना बिल्कुल ऊपर से ही जा रहा है, क्योंकि उस जगह पे बैठना बहुत मुश्किल होता है जहाँ पे आप जो है लैंग्वेज को अंडरस्टैंड नहीं कर रहे। जैसे कि आपका आना जाना सिंध में रहा है तो मैं समझती हूँ कि आप जो है वो इजीली समझ तो जाते होंगे। अच्छा जी, असां वधिक पंहिंजी कॉन्वर्सेशन जारी रखंदासीं, पर वक्त थी वियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं, नड़ो ब्रेक आहे ऐं काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो ऐं पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। अॼु जेके ॿ शख़्सियतूं मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, यकीनन पंहिंजी पंहिंजी फील्ड में हुननि जो ॾाढो बहितरीनु कमु आहे ऐं पंहिंजे पंहिंजे फील्ड में हुननि बहितरीनु तरीक़े सां पंहिंजो पाण खे मञायो आहे। फ़ख़्र अब्बास साहब, जिन खे फ़ख़्र पाकिस्तान चयो वञे थो, जनाब पाण सियासी समाजी शख़्सियत आहिनि ऐं जेकॾहिं मां चकवाल जी ॻाल्हि कयां थी त चकवाल में हुननि जो हिकिड़ो डेरो आहे जिथे जीअं असां वटि उताक सिस्टम हूंदो आहे ऐं जेको आहे हिकिड़ो ईअं चई छॾियूं त हिकिड़ो एज़ अ सुपरवाइज़र उनखे उन्हनि जो जॾहिं ऑर्डर ईंदो आहे त पोइ तमामु ख़िदमतूं उते कयूं वेंदियूं आहिनि। उन्हनि जे डेरे ते जॾहिं कोई बि वञे थो आम माण्हू, उन्हनि खे सुहिणे तरीक़े सां वेलकम कयो वेंदो आहे, आदर भाव उन्हनि जो कयो वेंदो आहे, उन्हनि जी देखभाल सुठे तरीक़े सां कई वेंदी आहे ऐं तमामु उन्हनि जा इंतज़ाम उते मौजूदु हूंदा आहिनि। उहे आम माण्हू वञे थो, ख़ासि माण्हू वञे थो, सभिनीनि खे साॻिए ई अंदाज़ में पाण इज़तूं ॾियनि था ऐं उन्हनि जे लाइ उते तमामु सेटअप मौजूदु हूंदो आहे, वेलकमिंग पाण रहिया आहिनि। ऐं उनखां अलावा जेकॾहिं चकवाल जी ॻाल्हि कजे थी त चकवाल में पॉलिटिकल हैसियत सां हिननि जो जेको कमु आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में रहियो आहे। ऐं ईअं हूंदो आहे त कुझु माण्हू जेको आहे सो चवंदा आहिनि त कुझु एक्टिविटीज़ जिन जूं हूंदियूं आहिनि ऐं उहे जेको आहे सो तमामु एक्टिविटीज़ खे तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में ॾेखारे रहिया हूंदा आहिनि, त उन्हनि जी हिकिड़ो रोब हिकिड़ी शख़्सियत ठही ज़रूरु वेंदी आहे, उन्हनि जो उहो हिकिड़ो नक्शो तयारु थी वेंदो आहे। पर जी फ़ख़्र साहब जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त उन्हनि जो कमु वाक़ई एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में थियल आहे जो माण्हू उन्हनि जे कम खे ॾाढो साराहींदा आहिनि ऐं उन्हनि जे कम जे करे उन्हनि खे उहा रिस्पेक्ट तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में मिली रही हूंदी आहे। जनाब पाण ज़रई तरक़ियाती बैंक में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं अथनि ऐं शूटिंग बॉल जे हवाले सां जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त पाण चैंपियन रहिया आहिनि ऐं तमामु जेके बि असां वॾा नाला गेमिंग जे हवाले सां ॿुधंदा आहियूं त जेकॾहिं शूटिंग बॉल जी ॻाल्हि थिए थी त पाण जेको आहे सो चैंपियन जो टाइटल हिननि सां गॾु मौजूदु रहंदो आहे। तव्हांखे प्रोग्राम में आपको मैं प्रोग्राम में वेलकम कह चुकी हूँ। मैं सर चाहती हूँ कि जो न्यू गेस्ट आता है मेरे प्रोग्राम में तो मैं स्टार्ट से स्टार्ट करना चाहती हूँ, तो मैं आपसे इन समरी आपकी जो जर्नी है वो पूछना चाहूँगी, आपकी स्कूलिंग, आपका बचपन, कॉलेज, यूनिवर्सिटी, देन आपके तमाम जो काम है वो मैं चाहूँगी कि आप जो है दरिया को कूजे में बंद करें आज। बस इब्तदाई तालीम तो अपने गांव से ही हासिल की, उसके बाद जो चकवाल में कॉलेज में चले गए, बाकी तालीम वहाँ हासिल की। उसके बाद ये गेम में चले गए। गेम का आपको पता है कि गेम भी फुल टाइम जॉब है, जी बिल्कुल, इन्वॉल्व हो जाता है बंदा, तो फिर इसमें मेहनत बहुत चाहिए। हाँ बिल्कुल। बस इसमें गए तो उसके बाद जो है जॉब मिल गई ज़री तरक्याती बैंक में एज ए स्पोर्ट्स मैन जी। फिर उसमें जो है अब तकरीबन 95 से लेके तो अभी तक बैंक से
सही, दैट वाज नॉट कोइंसिडेंट, हम ये नहीं कह सकते ना, मतलब यू वाज प्री प्लान के मुझे इस तरह ही काम करना है। और जब आपको जॉब मिल गई ज़रूरी तरक्याती बैंक में एज ए स्पोर्ट्समैन, तो उस वक्त क्या तासुरात थे, क्या ख्यालात थे कि किस तरह निभाना है, किस तरह काम को स्टार्ट करना है? उसमें ये था कि एक प्लानिंग की हुई थी गेम के हवाले से भी, बाकी समाजी जो काम होते हैं उनके हवाले से भी। सही। तो मैंने बस अपनी जो है एक लाइफ को डिवाइड किया हुआ था उसमें कि समाजी काम जो है ना वो भी करने हैं, बाकी मैं छोटा मोटा जिम्मेदार भी हूँ, जॉब भी थी और ये गेम भी था। तो इसको फिर बड़े मुश्किल तरीके से मैनेज किया, लेकिन कर लिया फिर। सही, माशाल्लाह से। तो अपने इलाके के हवाले से, समाजी कामों के हवाले से, सियासत में भी थोड़ी इन्वॉल्वमेंट थी, हाई लेवल पे नहीं थी, लेकिन जो है ना लोकली डेवलपमेंट के हवाले से उसमें मैंने बड़ा काम किया। अपने गांव को सुई गैस और ये सिटीज वगैरह, स्कूल, कॉलेज, ये सारे बनवाए। ठीक। तो चौधरी परवेज भाई साहब जो थे उन्होंने बड़ा साथ दिया, माशाल्लाह हमारी हर बात पे जो है ना वो यस करते रहे और उन्होंने हमारे इलाके में बड़ी जो है। सही, मतलब ऐसा कह सकते हैं कि चकवाल इन तमाम सहूलियात से महरूम था, और आपने जब से काम स्टार्ट किया तो आराम से वो चीज़ें तरक्की नज़र आई चकवाल में, माशाल्लाह जी। जनाब, असां गुलबदन जावेद साहिबा जी तरफ़ वधंदासीं। मैडम, जेकर असां ॻाल्हि कयूं था सेक्रेटरीशिप जी, त माशाल्लाह असां 1.5 साल अवां जेको आहे सो ख़ूबसूरत अंदाज़ में सर्व कयो। मां इन ॻाल्हि खे मञंदी आहियां, जॾहिं तव्हांजो कमु ॾिसंदी आहियां त मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त गुलबदन साहिबा इहा सीट अवां डिज़र्व कयो पिया। तमामु जेको आहे सो अवां जा कमु ॾिसी करे कुझु टाइम अॻु ई तव्हांखे जेकॾहिं मिले हा त तव्हां वधीक ख़ूबसूरत अंदाज़ में सर्व कयो हा। जेतिरियूं बि पोस्ट तव्हां जूं रहियूं आहिनि, पंहिंजे तमामु कमनि मां केतिरो मुतमइन रहिया आहियो? मुतमिन त हिकिड़ी मतिलबु ज़िंदगीअ जी इंतिहा आहे न कंहिं बि शइ ते। सही। मुतमिन त आउं कोन आहियां, पर इहो आहे जो मूंखे इन शइ ते ज़रूरु थोरो घणो जेका फ़ख़ुरु चइजे या ख़ुशी आहे, त मूंखे जॾहिं जॾहिं जेका बि शइ ज़िम्मेवारी मिली आहे त उनखे मूं तमामु घणे तवजह सां, दिलचस्पीअ सां, छो त इहो बि हिकिड़ो इत्तेफ़ाक़ आहे त मूंखे कॾहिं बि को अहिड़ो कमु कोन मिलियो, अहिड़ी का सरकारी पोस्ट कोन मिली जेका मुंहिंजे मिज़ाज जी न हुजे, जेका ईअं बेज़ारी कंदड़ हुजे। त शायदि इन जे करे त एडिटरशिप खां वठी करे जेके बि मूंखे ज़िम्मेवारियूं सिंधी अदबी बोर्ड जे लाइ मिलियूं, सही, छो त सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ो उहो इदारो आहे सिंध जो जग मशहूरु इदारो, जंहिंजो बानी असांजो साईं GM सैद आहिनि। हा, बिल्कुलु बिल्कुलु। उन खां पोइ वॾो अरसो जेकॾहिं हुन इदारे खे जंहिं शख़्सियत संभालियो आहे, जंहिं हस्तीअ, उहे आहिनि साईं क़िबला साईं तालबुल मौला साहिब। त उन निस्बत सां ज़ाहिरिया मां जॾहिं जॾहिं बोर्ड में जेके जेके ज़िम्मेवारियूं मिलनि थियूं, त ॿी हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि, त जॾहिं मां एडिटर बि हुयसि न, त मूंखे अदबी बोर्ड में उहा ई अहमियत हुई जेतिरी हिकिड़े सेक्रेटरी खे हुजे, जेतिरी हिकिड़े मेंबर खे हुजे। शायदि उहो मुंहिंजे रवैये जे करे, मुंहिंजे कम जे करे कॾहिं बि किथे मूं पाण खे बेवस या लाचार न सम्झो। सही। त उन खां पोइ इहो आहे, हा ख़ैर हिकिड़ो तारीख़ में नालो लिखिजी वियो, छो त सिंधी अदबी बोर्ड जी तारीख़ में पहिरीं सेक्रेटरी औरत आऊं आहियां, त उन निस्बत सां। पर जॾहिं आउं सेक्रेटरी न बि हुअसि त मूंखे अख़्तियार हुआ, या हींअर बि जॾहिं आउं हिकिड़े माना इदारे जी हिकिड़े सेक्शन सरतियूं खे संभालियां पई, पर पोइ बि मूंखे लॻंदो आहे त इदारे मूंखे तमामु घणी अहमियत ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे, ऐं उन ई निस्बत सां जेको आहे सो उहो ई कम जी दिलचस्पी या जेको कम सां तवजो आहे उहो किथे बि घटियो बि न आहे। सो इन हिसाब सां मतिलबु ऐं पंहिंजे कम खे ॾिसां। सही सही। अच्छा, हीउ जेको इदारो आहे, इन इदारे जो हिकिड़ो वॾो रोल रहियो आहे साईं GM सैद खां वठी तालिबुल मौला या उन्हनि जा फर्ज़ंद हिन वक़्तु सईद ज़मा साहब जहिड़े तरीक़े सां पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, त हिन इदारे जो हिकिड़ो पंहिंजो मान ऐं मर्तबो ज़रूरु रहियो आहे। मैडम, महसूसु थींदो आहे, छाकाणि त पाण उन सोसाइटी में रहूं था, ही मेल डोमिनेटेड असांजी सोसाइटी आहे, त अव्हांखे महसूसु थिए थो त इदारनि में बि डोमिनेंसी उन तरह रही आहे? हा, उहो आहे। इदारनि में ज़ाहिरी आहे मर्दनि खे जेको आहे, ज़ाहिरी जीअं तव्हां पहिरीं चई छॾियो न, जेको असांजी मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे, ज़ाहिरी उहो मर्द पंहिंजो अञा उहो ज़हन चेंज त न करे सघियो आहे, पर जेकॾहिं इन में पर्सनली रुॻो सिर्फ़ु आउं पंहिंजी ॻाल्हि कयां त मुंहिंजो वरी टोटली इदारनि सां हिकिड़ो ॿियो वहिंवारु रहियो आहे। उनजो ही रीज़न आहे त जीअं त मुंहिंजी पंहिंजी जेका पेकाणी फैमिली आहे उहा तमामु वेल एजुकेटेड हुई, तमामु तइलीम याफ़्ता हुआ मुंहिंजा वॾा। हा, उन
त उनजे करे ॿियो वरी मुंहिंजी जेका तइलीम थी उहा पहिरें क्लास खां वठी करे यूनिवर्सिटी ताईं को एजुकेशन थी, छोकिरनि सां मुंहिंजी तइलीम जो थियो। ऐं ज़ाहिर आहे उन में जीअं त असांखे घणो तवजो हुयो, असां वटि लाइब्रेरियूं घरनि में हूं, ॿाहिरि तमामु घणो पढ़ियल लिखियल आहे, त उनजे करे असां पंहिंजे क्लास में हमेशह हिकिड़ो तमामु सुठे नमूने पंहिंजो जेका आहे सा असां साख छॾी सुठा शागिर्द रहियासीं। त उनजे करे बि त मतिलबु मुंहिंजो जेको अहिड़नि इदारनि में रहणु उनजो इहो बि रीज़न आहे त जेके घर वटां जेका बहादुरीअ वारी तरबियत थियल हुई, त माना किथे बि अॼु ताईं मूंखे ईअं फील न थींदो आहे हज़ारे लखे माण्हुनि में त हाणे आऊं माई आहियां, माना या औरत आहियां या छोकिरी आहियां त आऊं घटि आहियां। त इहो जेको अहसासु आहे, इहो कॉम्प्लेक्स आहे, जॾहिं बि असांजी न्याणी खे टाइम मिले थो, मौक़ो मिले थो स्कूल कॉलेज या कंहिं बि अहिड़े इदारे में जिथे मर्द घणा आहिनि, त उनखे जेकॾहिं इहो अहसासु ज़हन मां कढी छॾींदी त न मां बि हिकिड़ो फ़र्क़ु आहियां। ऐं मुंहिंजी बि जेका माना हिते मुक़ाबिलो आहे ज़हानत जो, जेकॾहिं उहा ज़हानत आहे, उहा जुरत आहे, उहा हिमत आहे, त पोइ उते उहो घटि में घटि मतिलबु मूं किथे माना इहा शइ जेका आहे न, मूं मर्दनि खे जीअं चइजे न त मूंखे जिथे जिथे मौक़ो मिलियो आहे त मां उन्हनि खे कॾहिं किथे हू चइजे त हुननि जी मां न रही आहियां, हुनमें ताबे न, ऐं उनखे मूं कॾहिं हुननि जी जेको आहे न मूंखे जेकॾहिं का बि नाकामी पले पई आहे त कॾहिं मां इहो उन्हनि ते ब्लेम या ॾोह कोन ॾींदसि त मर्दनि जे हुअण जे करे मूंखे ही नाकामी, उहो मां सम्झंदी आहियां त किथे किथे मुंहिंजे पॉलिसियुनि में जेको हो सो का कमज़ोरी हुई। मैडम माफ़ कजो, मां इंटरप्ट कयां पई, मूंखे लाइव कॉलर आहिनि, हुननि खे मां शामिल कयां, पाण कंटिन्यू कयूं था पंहिंजे प्रोग्राम खे। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, मादी बाजारा का रजब क्यों गल क्या भारजब के मां भली कार चवंदसि मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में। कीअं आहियो भारजब, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अदी गुलबदन जावेद के सलाम पेश कयां थो जी। ऐं सुबह मेहरान ज़बरदस्त आहे, ख़ासि करे हवा जे नमूने सां बहितर मेज़बानी पिया कयो, सारा जो बि ख़ुशी ॻाल्हि आहे, महिरबानी महिरबानी। अदी गुलबदन खां हिकिड़ो सुवालु आहे त हवा सर्दियूं सालो एडिट कयो पिया त असांखे ख़ासि करे नियाणियुनि जे हवाले सां तव्हां वटि हिन वक़्तु शाइरी या कहाणी जे हवाले सां औरतूं कहिड़ो कमु कनि थियूं, कहिड़ियूं औरतूं हवाले सां? ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी भारजब। मां सवाल तव्हांजो ॿुधी चुकियूं आहिनि पाण गुलबदन साहिबा, सो मां पुछणु चाहींदमि, इहो मुंहिंजो बेसिकली मुंहिंजो बि सुवालु हुयो न, त मूंखे ईअं लॻे पियो त असां जेके शहरी छोकिरियूं या तमामु जेके औरतूं आहिनि उन्हनि वटि तमामु घणा प्लेटफॉर्म्स आहिनि, त अवां जेको बि अवां जो मवादु आहे अवां कंहिं न कंहिं प्लेटफॉर्म ते उनखे शइ खे सेव कंदा अचो पिया, पर मुंहिंजे ख़्याल सां त पूरी सिंध मां अवां वटि मटीरियल त कलेक्ट थींदो हूंदो, पोइ असां जेकॾहिं कहाणी जी ॻाल्हि कयूं या असां स्टोरीज़ जी कॾहिं ॻाल्हि कहाणियुनि जी ॻाल्हि कयूं था त कहिड़ियूं कहिड़ियूं औरतूं आहिनि जेके सुहिणे अंदाज़ में लिखनि पियूं? दरअसल जेको सरतियूं रिसाले जो, पहिरें त अदा रजब बुगे जी महिरबानी, पाण बि मुंहिंजे सरतियूं जा लिखंदड़ बि रहिया आहिनि, पढ़ंदड़ बि रहिया आहिनि। सही, हा। छो त सरतियूं हिकिड़ो अहिड़ो रिसालो आहे जो उन छोकिरियुनि औरतुनि सां गॾु मर्दनि खे बि जेकॾहिं चइजे त 80% ख़वातीन थियूं लिखनि त 20% हमेशह असां मर्द लेखकनि शाइरनि खे ॾिनो आहे। त चवण जो मक़सदु त सरतियूं खे हींअर 35 साल पूरा थिया आहिनि, ऐं इन्हनि 35 सालनि में मुंहिंजी जेका कोशिशि रही त उन वक़्तु जॾहिं मां आयसि त ज़ाहिर आहे तमामु घटि हिकिड़ियूं मतिलबु औरतूं हुयूं लिखण वारियूं, छो त पार्टीशन खां पोइ इहो थियो त घणियूं सिंधी लेखकाऊं हली वियूं हुन पारे ऐं कुझु हेॾा रहिया, त उन वक़्तु तमामु थोरियूं हुयूं, 5-8 नाला हुआ, ॾाढा नाम्यारा नाला हुआ। पोइ उनखां पोइ जेका मूं कोशिशि कई ऐं त मूं ॾिठो त जंहिं जंहिं छोकिरीअ में थोरो आहे लिखण जो ॾांहुं आहे या जंहिंमें थोरी ॾात आहे त उनखे असां बाक़ाइदे असां उन वक़्तु लेटर्स ज़रिए ख़त लिखंदा हुआसीं, जेको उन वक़्तु राब्तो हो, PTCL फ़ोन हूंदो हो, इहे सभु शयूं। हाणे इन में इहो आहे त मूं जीअं मूं पंहिंजी तारीफ़ नथी कयां, पर मूं हिननि खे हिकिड़ो जॉब न सम्झो त भई ठीकु आहे हिकिड़ो वियसि पढ़ाई हली आयसि या ही शइ, मूं हिनखे इहो सम्झो त सिंध में जेको औरतुनि जी तइलीम जो रेशियो बि घटि आहे ऐं औरतुनि खे लिखण जा एतिरा मौक़ा बि कोन आहिनि, ऐं किथे किथे जेके लेखक औरतूं आहिनि उहे वरी माशाल्लाह अहिड़ियुनि फैमिलियुनि जूं जो हू वीचारियूं नाला बि मटाईंदियूं, पर इहो मुंहिंजो मुसलसिल हुननि सां राब्ते में हुजणु ऐं अॼु जेको आहे मुंहिंजो कराची खां कश्मीर ताईं, थरपारकर खां वठी करे काछे ताईं मुंहिंजो औरतुनि सां बाक़ाइदे जेको हिकिड़ो फ़ोन ते रूबरू
मिलण जुलण जो आहे। उन जे करे ईअं थो थिए त हिकिड़ियूं माना 10 ख़वातीन पैदा थियनि थियूं, पोइ उहे मज़मून में, उहे शाइरी में, उहे कहाणीअ में ॾाढो अॻ भरियूं थियनि थियूं, उन्हनि जा बुक्स अची था वञनि, वरी उहे किथे न किथे पंहिंजी फील्ड सां लाॻापिजी वञनि थियूं, वरी ॿियूं हिकिड़ियूं 10 पैदा थियनि थियूं। त ईअं हींअर मां जेको सर्तियूं हींअर कुझु 5-8 परचा जेके ॾिना आहिनि, ख़ासि करे हिन साल जा जेके 12 परचा तव्हां ॾिसंदव गुज़िरियल साल जा 13 जनवरी जो, त इन में मूं टोटली नवां आणंदी आहे, टोटली नयूं छोकिरियूं, माना का थर पार्कर मां जीअं मूं चयो त लिखे पई, का कश्मीर मां लिखे पई, मतलब खूबसूरत अंदाज में जेकॾहिं कहाणी जी ॻाल्हि कजे, मज़मूननि जी ॻाल्हि कजे त किथां जी कहिड़ी कंहिंखे को नालो जेकॾहिं तव्हां हाईलाइट करे सघो त? खोड़ नाला आहिनि जेकॾहिं मां किन जा शहर जो जितां घणो मवाद अचे पियो। मवाद घणे खां घणो मवाद मूंखे थर पार्कर मां अचे पियो, ऐं ॿियो जेके पंहिंजी जेके इंटीरियर सिंध आहे उन मां घणो मवाद अचे पियो। ऐं ईअं बि न आहे त हैदराबाद जूं छोकिरियूं नथियूं लिखनि, हैदराबाद जूं बि लिखनि थियूं, पर ॻाल्हि आहे त उन्हनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ज़िलनि मां छोकिरियूं अचनि थियूं, मवाद अचे पियो। असांजे सीनियर्स लिखियो त कहाणी में त ज़ाहिरिया जेको आहे उहे त हाणे ज़ाहिरिया शुरूअ खां ई शबनम गुल त लिखंदी हुई, पर उन सर्तियूं में हिकिड़ो वॾो साथ ॾिनो, शगुफ्ता शाह हुई, गौरी वल्लभ हुई, पुष्पा वल्लभ, वरी विच में हिकिड़ो अरसो आयो जंहिंमें डॉक्टर रेहाना नज़ीर, राणी पारस, इहे सभु हाणे हींअर वरी जेकॾहिं उहे बि अञा कंटिन्यू लिखनि थियूं, पर हींअर अहिड़ियूं 5-8 थर जूं छोकिरियूं, हिकिड़ी छोकिरी हींअर लिखे थी संभारा साहिबा जे नाले सां, त उहा बि माशाल्लाह उन कहाणी में ॾाढो सुठो। सही सही, असां वटि मैडम वॾा नाला त रहिया आहिनि, मैडम अनीस जी ॻाल्हि कजे, मैडम फहमीदा जी ॻाल्हि कजे, हा बिल्कुलु हिकिड़ो दौर हुयो, नूरुनिदा साहिबा जी ॻाल्हि कजे थी, ॾिसो स्पेस जेकॾहिं मिलंदो त यकीनन हिकिड़ी सुठियूं पर्सनैलिटीज़ असांजे साम्हूं ज़ाहिर ज़रूरु थींदियूं। अच्छा जी जनाब, असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़, नंढड़ो ब्रेक आहे, पोइ अचूं था वापसि ऐं कंटिन्यू कयूं था जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम हमेशह जीअं पंहिंजी एनर्जी सां, पंहिंजी स्ट्रेंथ सां अव्हां जे लाइ लाइव नशर कयो वञे पियो, ऐं हिन प्रोग्राम जी ख़ूबसूरती इहा हूंदी आहे त तव्हां तमामु असांजा ॾिसंदड़ प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो। अॼु बि मां चाहींदसि तव्हां जे लाइ स्पेस आहे, तव्हां जेको स्क्रीन ते नंबर हले पियो उनखे डायल कजो, प्रोग्राम में शामिलु थिजो, ऐं तमामु उहे असांजा साथी असांजा ॾिसंदड़ जिन जो इंट्रस्ट स्पोर्ट्स में आहे, हू शूटिंग बॉल हुजे, हॉकी हुजे, कोडी कोडी हुजे, मल हुजे, तमामु जेके असांजूं मक़ामी रांदियूं थियनि थियूं, किथे किथे थी रहियूं आहिनि, किथे किथे तव्हां हिननि एक्टिविटीज़ खे ॾिसो पिया, ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में शामिलु थिजो ऐं असां सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल ज़रूरु वंडिजो। ऐं फ़खर अब्बास साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। फ़खर अब्बास साहब, मैं पूछना चाहूँगी आपसे, जैसे कि मैंने कहा दैट वॉज नॉट द कोइंसिडेंट कि आप जो है फील्ड में आ गए, आप काम कर रहे हैं, लेकिन आपने ये तमाम काम जो है आपने खुद से चूज़ किया, और माशाल्लाह से फिर आपकी सर्विस भी बहुत अच्छे तरीके से तमाम आपके साथियों ने देखी, आपके इर्द गिर्द जो भी लोग आपसे जुड़े हुए हैं वो शाहिद हैं कि माशाल्लाह से आपने बहुत अच्छा खूबसूरत तरीके से काम किया है। ज़्यादा पोस्टिंग जहाँ पे भी मतलब आपने काम किया है, क्या समझते हैं कि ये जो तमाम मकामी गेम्स हैं इनको कितनी अहमियत दी जाती है? काम तो जो है ना ये लोकली सतह पे जो बेसिक होती है ना, देहात से इसमें लोगों को इन्वॉल्व करना पड़ता है, तो गेम जो है ना ये एक बुनियादी चीज़ है। इसमें आपको एक अच्छा जो है ना माशरा मिलता है, हेल्थी एक्टिविटीज़ हैं, लोग बच्चे जो है सेहतमंद होते हैं, ज़हनी तौर पे फ्रेश रहते हैं। मैं तो कहता हूँ कि जितना बच्चा स्पोर्ट्स को टाइम देता है, अगर वो उसकी एजुकेशन भी ना उस हवाले से बहुत अच्छी होती है, क्योंकि उसकी जहन बिल्कुल फ्रेश होता है, अगर बहुत अच्छी होती है। तो मैंने भी इस चीज़ में बड़ी मेहनत की थी, बच्चों को इस साइड पे लाया, तो अभी हमारे तो वहाँ मैं देखता हूँ कि बहुत ग्राउंड आबाद हैं, शाम को बड़ी रौनक लगी हुई होती है। तो हुकूमत ने भी बहुत वहाँ काम किया, छोटे छोटे स्टेडियम बनाए, फ्लड लाइट्स लगाई, तो स्पोर्ट्स का पंजाब में जो है ना बहुत अच्छा एक सिस्टम है। जनाब पंजाब की तो क्या ही बात है, स्पोर्ट्स के हवाले से अगर हम बात करें तो यकीनन पंजाब बहुत स्टेट बहुत एक्टिव रहा है इस मामले में, और स्टेडियम्स, लाइटिंग, ओवरऑल सिस्टम की अगर हम बात करें, सहूलियात देना, वहाँ की स्टेट ने बहुत अच्छा काम किया है। जब चकवाल से आपका सफ़र होता है, पंजाब से जब सिंध की तरफ आप आते हैं, तो सिंध को आपने किस तरह देखा है? सिंध को तो बहुत ही अच्छा पाया ना, क्योंकि हम तो 20 साल से आ रहे हैं
सिंध में, सिंध की लोगों की मोहब्बत, खलूस और जोश गेम के हवाले से, क्योंकि मैं खुद भी खेलता रहा हूँ, काफ़ी अरसा खेला हूँ, तो मैं देखता था कि जो जोश सिंध में है ना गेम के हवाले से, वो पंजाब में भी नहीं है। जी, तो एक सहूलियात की कमी है यहाँ, तो बाकी जो है ना लोग भी मोहब्बत करने वाले हैं, और गेम जो है ना सिंध में तो ये बहुत पॉपुलर है। तकरीबन कोई ऐसा इलाका सिंध का नहीं है जहाँ ये शूटिंग बॉल नहीं खेली जाती। तो शूटिंग बॉल ऐसी गेम है कि इसमें बहुत छोटा सा एक को 34-68 का आपको ग्राउंड चाहिए, छोटी सी जगह चाहिए होती है, इतनी कोई इसमें वो खर्चा भी नहीं है, तो बहुत सस्ती और एक खूबसूरत गेम है जिसको हर आदमी खेल सकता है। बिल्कुल बिल्कुल। तो एक छोटे से महल्ले में भी आप नेट लगा के ग्राउंड बना के खेल सकते हैं, इतने बड़े ग्राउंड की जरूरत नहीं है। तो ये सिंध में जो है ना बहुत शौक भी बहुत है। सही। अच्छा, जब हम इमरान खान साहब का टाइम, जब हमने उनकी हुकूमत देखी, उनका जो टाइम रहा, तमाम ये जो गेम्स हैं उनको तो गुड बाय कह दिया था ना जी। स्टेट की वजह से जो है वो उसका एक इम्पैक्ट ज़रूर पड़ा था। वो टाइम कैसा था? इमरान खान साहब जो थे, जब प्राइम मिनिस्टर थे, तो हमें एक उनसे उम्मीद थी कि वो एक स्पोर्ट्समैन है। तो उन्होंने एक काम जो है ना हमारी समझ से बाहर किया कि जो ये डिपार्टमेंटल टीमें थी जिसमें गरीब खिलाड़ियों को रोज़गार मिल जाता था, कोई अच्छा खेलता था उसको नौकरी मिल जाती थी, क्योंकि आदमी जब फाइनेंशियली नहीं होगा, उसकी मजबूत नहीं होगा, तो वो कैसे इसको सरवाइव करेगा गेम में। तो उन्होंने एक चीज़ जो की है ना वो बहुत स्पोर्ट्स के लिए नुकसान दे साबित हुई है। कि जनाब आप समझते हैं कि उसका इम्पैक्ट अभी तक है? उसका इम्पैक्ट बहुत पड़ा है, क्योंकि लोगों ने फिर उसमें स्पोर्ट्स में आपको पता है कि हर आदमी का एक टारगेट होता है कि मैंने फलां जगह पे पहुंचना है। बिल्कुल। कोई इंटरनेशनल लेवल पे पहुंचता है, कोई नेशनल लेवल पे पहुंचता है, कोई सूबाई लेवल पे पहुंचता है। तो उसका यही एक हसरत होती खिलाड़ी की कि मुझे जॉब मिल जाएगी, कोई मुझे नौकरी मिल जाएगी, तो मैं अपनी ज़िंदगी भी आराम से गुजार सकूंगा। लेकिन उन्होंने ये जो स्पोर्ट्स इदारों की बंद की है ना, इसकी समझ हमें नहीं आई कि ये उन्होंने क्यों किया। हालांकि वो एक जाने माने कामयाब स्पोर्ट्समैन रहे हैं, मतलब अगर हम उनको देखें तो तमाम नौजवान उनको चाहने वाले थे, और उन नौजवानों की वजह से ही माशाल्लाह से वो आगे आए। और उसके बाद ये जो काम था यकीनन डिसअपॉइंटिंग ये ज़रूर था। अच्छा जनाब, अगर हम ग्राउंड्स की बात करते हैं तो पंजाब में ओवरऑल मतलब स्टेट का ही काम होता है कि ग्राउंड्स को उनको रीन्यू करना, तमाम अखराजात पूरे करना, सहूलियात देना, या तमाम जो नौजवान हैं उनका भी एक होता है कि मिलजुल कर चलें। छोटा सा शूटिंग बॉल की अगर बात होती है तो छोटा सा सेटअप हम खुद ही कर लेते हैं। किस तरह होता है वो इन्वायरमेंट? हाँ, हुकूमत की भी इन्वॉल्वमेंट होती है, लेकिन लोकल सतह पे जो लोग होते हैं ना इससे मुंसलिक होते हैं स्पोर्ट्स से, वो खुद भी मैनेज करते हैं। सही। तो उसको, क्योंकि निज़ाम को तो चलाना होता है, एक सिस्टम को चलाना होता है। अगर आप सारी बातें गवर्नमेंट पे छोड़ देंगे तो वो कैसे करेंगे? तो एक जगह पे आप रोजाना खेलते हैं, उसको साफ भी रखना चाहिए, मेंटेन भी रखना चाहिए, और उसकी हिफाजत भी करनी चाहिए। सही। और चकवाल की अगर हम बात करते हैं तो नो डाउट पंजाब, हम ओवरऑल पाकिस्तान की जब बात करते हैं तो हर इलाका अपने हिसाब से बहुत ही खूबसूरत है। तमाम खूबसूरत असां हर इलाके के ॾिठो आहे, पर यकीनन उतां जा रहण वारा उन्हनि जी वधीक ज़िम्मेदारी आहे तो कीअं खूबसूरत रखनि था। बाद में आपने ये बिल्कुल ठीक कहा कि स्टेट की तो बाद में आती है, गवर्नमेंट की बाद में आती है, लेकिन आप खुद अपने अंदाज में किस तरह तमाम चीज़ों को लेके चल रहे हैं? मैं ज़रूर आपसे ये पूछना चाहूँगी कि जब आपने स्टार्ट किया तो ये अंदाज़ा था कि सोशल वर्क और आपकी तमाम खिदमत और फिर इस तरह ये जो आपका काम है, दोनों को आप स्मूथली लेके चल पाएंगे? ये पहले तो मुश्किल लगता था, लेकिन जब इसमें गेम में इन हुए तो एक अच्छे लेवल पे खेलना शुरू किया, तो फिर आपको पता है कि उसके हवाले से लिंक्स भी बन गए, अच्छे लोगों से मुलाकात भी हो गई, तो दूसरे पूरे पाकिस्तान में जान पहचान भी होगी। तो वो ट्रैवल आपका बढ़ गया। हाँ, वो उसमें मुझे बहुत सपोर्ट मिली। सही। क्योंकि फिर जो है ना इसको मैनेज करना, और क्योंकि मेरे तल्कात भी बड़े अच्छे लोगों से बन गए, उनसे भी कुछ फंड्स वगैरह लिए स्पोर्ट्स के लिए, और फिर हुकूमत से भी लिए अपने सोर्स इस्तेमाल करके। तो एक जो है ना, मैं भी एक अच्छा टूर्नामेंट वहाँ ऑर्गेनाइज करता था चकवाल में, वो सालाना होता भी है।
सही सही, माशाल्लाह जी। हम उस टूर्नामेंट के हवाले से ज़रूर बात करेंगे। मां चाहींदुसि त उन हवाले सां बि असां ॻाल्हायूं। गुलबदन साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं मैडम खे हमेशह मां ज़रूरु चवणु इहो सम्झां थी त को वधाउ कोन आहे त मैडम हमेशह जिथे बि रहियूं आहिनि ख़ूबसूरत अंदाज़ में हुननि पंहिंजो कमु करे ॾेखारियो आहे ऐं इन्हनि जो रवैयो इंसान जो बेसिकली उनजो ॻाल्हाइणु, उनजो अंदाज़, उनजो उथणु, उनजो वेहणु, इहे सभु शयूं काउंट थींदियूं आहिनि। जेकॾहिं को इंसानु जंहिंखे असां पंहिंजे कम में त ख़ूबसूरत ॾिसूं था पर उनजो रवैयो जेकॾहिं ख़ूबसूरत कोन आहे त उहो हर को अवॉइड कंदो आहे न, उन इंसान सां इंटरेक्ट कोन करणु चाहींदो आहे। सो मैडम तमामु शयुनि खे ख़ूबसूरत अंदाज़ में खणी हलण जो जेको फ़न आहे उहो अव्हां में ज़रूरु आहे। इहो भला इहे घर खां ई शयूं बेसिक रूट्स जेके तव्हां जूं आहिनि उतां खां ई सभु शयूं मिलियूं या अव्हां जो पंहिंजो मिज़ाज अहिड़ो रहियो आहे? इहा त हिकिड़ी फितरी ॻाल्हि आहे जी। माण्हू वटि जेको हूंदो सो ॾींदो। हा बिल्कुलु, पाण सिंधी में चवंदा हा, माण्हू पंहिंजे जेको हटु हूंदो आहे, नंढड़ो दुकान त चवंदा हर को पंहिंजे हटीअ जो होको ॾींदो, बिल्कुलु जेको हुन वटि हूंदो। ऐं ॿी ॻाल्हि हूंदी आहे त हाणे इन जो जेको इहो तव्हां हिनखे फ़न चओ, मां सम्झां थी इहो फितरी तौरु कुदरत मूंखे इहा शइ ॾिनी आहे त मूंखे इंसान सां प्यारु, माण्हूअ सां प्यारु। पर आउं सम्झां थी त मूंखे जेको नंढपण खां अॼु ताईं पंहिंजे वॾनि वटां जेका मोहबत मिली आहे उहे कहिड़ी बि फील्ड सां हुजनि, उहे दरवेश हुजनि, दरवेश सिफ़त इंसान हुजनि, अदीब हुजनि, शाइर हुजनि, आलिम हुजनि, त मूंखे नंढपण में एतिरा माण्हू मिलिया ऐं घर जूं जेके ख़वातीन हुजनि, भेणूं हुजनि या जीअं ओड़ो पाड़ो, त इहे सभु शयूं जेके त मूं हमेशह माण्हुनि खां जेका इज़त जेका मिली, मूंखे मोहबत मिली, प्यारु मिलियो, त इन्हनि सभिनी शयुनि मूंखे इन शइ ते आमादा कयो या जेको मुंहिंजी नेचर ठही वई। ऐं यकीन कयो कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे ज़ाहिर को बि इंसानु परेशानी या कंहिं ॻाल्हि खां आजो त कोन्हे न, समय ज़ाहिरिया ज़िंदगी में मसइला बि हूंदा आहिनि। हां जी, पर मुंहिंजी नेचर में वाक़ई इहा हिकिड़ी शइ आहे ऐं पाण बि नोट कंदी आहियां त आउं भले अकेले सिर्फ़ु केॾी बि परेशान हूंदी आहियां पर मूं वटि जेकॾहिं ॿ चारि महिमान अची विया या छा न, त उहा शइ ईअं बसि हवाउनि में उॾरी वेंदी आहे। ऐं कॾहिं बि माना अॼु ताईं कॾहिं बि जॉब जे हवाले सां घर में या किथे बि माना इहो दोस्तनि फील न कयो आहे त तूं पंहिंजी कावड़ ॿिए थी कढी हुजे, त इहा हिकिड़ी मूंखे ॾात क्वालिटी आहे न। इहा मुंहिंजी का शऊरी कोशिश बि कोन्हे का, पर इहो मां सम्झां थी त जेको असांजे वॾनि, असांजे बुज़ुर्गनि ऐं उन्हनि जेको असांजे वॾड़नि मोहबतूं ॾिनियूं, असां उन्हनि खे कॾहिं घर में असां मतिलबु तक़रीबन जॉइंट फैमिली ही 50-100 माण्हू गॾु रहंदा, पर कॾहिं उन्हनि खे असां इख़्तिलाफ़ कंदे न ॾिठो, विढ़ंदे न ॾिठो। ऐं असां जेको वरी जीअं मुंहिंजे वाल साहिब जा जेके कॉन्टेक्ट्स आहे, मुंहिंजे ॾाॾे जा, मुंहिंजे नाने जा, उन्हनि सभिनी वटां ज़ाहिर उहे एॾा मोतबर कॉन्टेक्ट्स आहे। हाणे जीअं मुंहिंजो वाल साहिबु आहे त साईं क़िबला साईं तालबुल मुला साहिब जन सां हुननि जी तमामु घणी विझड़ाए पई। त हाणे ज़ाहिरिया जॾहिं साईं तालबुल मुला साहिब जहिड़ा माण्हू मूं ते शफ़क़त जो हथु हुजे, हेॾा मुंहिंजो नाना जेको डिप्टी कलेक्टर आहे साईं जोए साहिब जा वेझा दोस्त रहिया, हेॾा जोए साहिब जन जो मूंसां प्यारु हुजे, सिखिया हुजे। हेॾा वरी जेकॾहिं ॾिठो वञे साईं उस्ताद बुखारी बाबा साईं जा शाइर उन्हनि जो हुजे, त अहिड़ी तरह मूं इहो जेको पंहिंजनि खां या मैडम नूर शाहीन खे असां नथा विसारियूं, उहा हिकिड़ी क्लासिकल जेका असांजी शाइरी आहे उनजो किताब बि आयल आहे, रुसम रुसण घोरियो, त उहा इन माना कैलेंबर जी शाइरा हुई। उनजो जेको जॾहिं मूंखे माना हू हुन सां मुलाक़ात थींदी त उहो मूंखे भाइटी वांगुरु ॾिसंदी। या जेके बि इहे लेखकाऊं रहिया, इमदाद हुसैनी जे हुनजी मोहबतुनि खे, हुननि जे एहसाननि खे केरु विसारे। त अहिड़ी तरह सां इवन मुंहिंजा पंहिंजा सहुरा जेके मुमताज़ मिर्ज़ा साहिब आहे, उहे मूंखे ॾाढी शफ़क़त सां ॾिसंदा हुआ। चाचा शेख मोहम्मद इस्माइल हूंदा हुआ, त ईअं मतिलबु मूं इहो जेको पूरो दौरु ॾिठो, माना नंढपण जेको आहे सो इन्हनि सां ई गुज़रियो, त उन मूंखे जेका मां उन्हनि मां सिखियो, उन्हनि जी जेका मणियाई, उन्हनि में जेका वॾ माण पई, मूं कॾहिं इन्हनि माण्हुनि खे न ॾिठो। एॾा वॾा माण्हू हुआ, एॾा इन्हनि सवें किताब लिखिया, इन्हनि वटि पंहिंजूं गादियूं हुयूं, इन्हनि वटि सभु कुझु हुयो, पर मूं ॾिठो त हू आम माण्हूअ खे कीअं मोहबत ॾींदा। वाह वाह, ज़बरदस्त, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे त तव्हां त माना किताबनि ऐं शख़्सियतुनि जे विच में पलिया आहियो, त उहो जेको आहे सो पूरो जो पूरो तव्हांजी शख़्सियत ते उनजो असरु रहियो आहे जेको असां ॾिठो आहे। अच्छा मैडम माफ़ कजो, मां पहिरीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधणु चाहींदमि। प्रोग्राम आहे, प्रोग्राम जी मुनासिबत सां हलणो पवंदो आहे, त न्यूज़ ॿुधूं था, न्यूज़ स्टूडियो जी तरफ़ हलूं था, वापसि अचूं था ऐं वरी कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह महरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर सुबुह महिराण प्रोग्राम में आऊं भली कार चवां थी ऐं जी फ़ारूक आबाद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि त उन्हनि सां ये प्रोग्राम खे वधीक कंटिन्यू करणु चाहींदमि। अच्छा जी फ़ख्र साहब, आपको फ़ख्र पाकिस्तान में बार बार कह रही हूँ, आपको फ़ख्र पाकिस्तान भी माशाल्लाह से कहा जाता है और आपके लिए बहुत बड़ा एहसास है। मुझे बहुत खुशी हो रही है कि जनाब आप हमारे प्रोग्राम में मौजूद हैं। शूटिंग बॉल के हवाले से ही मैं बात करना चाहूँगी कि ये जो तमाम मकामी गेम्स हैं, अगर इनको प्रॉपर अंदाज में मकामी लोगों के साथ जो है, जिस तरह आपने कहा ना कि मकामी लोग अगर इन चीज़ों में आगे बढ़ेंगे तो जाहिर सी बात है इनको एक मुकाम मिलेगा। चले हम बड़ी गेम्स की बात नहीं करते, क्रिकेट की बात नहीं करते, लेकिन हम शूटिंग बॉल जो कि यकीनन उसका एक अपना मुकाम है, आपने स्टार्टिंग से कैसे देखा है? ये स्टार्टिंग से देखा है कि ये मैं आपको बता रहा था ना कि इसको चलाने में बड़ी एक आसानी है। उसमें थोड़ा अगर गवर्नमेंट इसको थोड़ा बहुत तो सपोर्ट करे ना, तो बाकी मकामी लोग भी इसको पसंद करते हैं और वो भी बड़ी सपोर्ट करते हैं। आपने इस चीज़ को ऑब्जर्व किया है कि क्रिकेट का बहुत ही एक क्रेज़ है? जी जी हाँ, ये तो है, क्योंकि पाकिस्तान में देखें ना, बाकी इतना इसको क्रिकेट को आगे ले गए हैं कि बाकी तमाम गेम्स जो है ना, हॉकी थी, देखें हमारी एक नेशनल गेम भी है, तो एक बड़ा नाम था पाकिस्तान का। बाकी स्क्वैश देख लें, उसमें भी बड़े नाम पैदा किया जानशेर खान ने, जहांगीर खान ने, लेकिन उन चीज़ों पे फिर तवज्जो नहीं दी गई। क्रिकेट को बहुत ज़्यादा पाकिस्तान में जो है ना अहमियत दी जाती है, बाकी स्पोर्ट्स को वो मकाम है। हालांकि आप भी माशाल्लाह से हीरो हैं, अगर देखा जाए तो आप चैंपियन रहे हैं शूटिंग बॉल में, लेकिन उस तरह से इन गेम्स को वो तवज्जो नहीं मिली, तो उन पर्सनैलिटीज़ को लोग उस तरह से नहीं जान पाए। जी, बस यही एक अलमिया रहा है हमारा कि बहुत अच्छे अच्छे खिलाड़ी जो है ना, उनको वो क्योंकि माली मुश्किलात की वजह से वो पीछे ही रह गए, आगे नहीं बढ़ सके, लाइमलाइट उनको नहीं मिल पाई, वो नहीं मिल सके। हालांकि देखा जाए तो वो अपने काम के साथ बहुत सिंसियर रहे हैं और हाँ, वो एक हीरो थे हमारे। बिल्कुल, बहुत अच्छे अच्छे प्लेयर्स जो है ना ज़ाया हो गए इसी वजह से। कुछ नाम जो आप गिनवाना चाहें इस तरह? उसमें काफ़ी सिंध से भी काफ़ी लड़के हैं, बाकी पंजाब से भी काफ़ी हैं, तो वो इसी वजह से कि उनको जॉब नहीं मिल सकी। जो इसमें लड़के लकी थे, अच्छा खेलते थे, उनको कुछ को मिल गई, बाकी जिनको नहीं मिली वो फिर सरवाइव नहीं कर सके इस गेम में। जनाब, अगर हम फिजिकल एजुकेशन डिपार्टमेंट की बात करें, पंजाब की पहले मैं बात करना चाहूँगी क्योंकि आप चकवाल से आपकी वाबस्तगी है, तो वहाँ पे इन डिपार्टमेंट्स को किस तरह आप देख रहे हैं, यूनिवर्सिटीज़ में किस तरह से रन कर रहे हैं? हाँ, पहले तो बहुत एक्टिव थी ये जो है ना हेल्थ एजुकेशन, यूनिवर्सिटीज़, कॉलेज, स्कूल लेवल पे। अब हम भी स्कूल लेवल से ही ऊपर आए थे, खेलते थे पहले स्कूल में, फिर आगे आए, लेकिन अभी वहाँ ये भी नहीं, बहुत कम है। सही सही। अच्छा जनाब, हम मोहतरमा की ज़रूर बात करेंगे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ने अवार्ड के साथ आपको नवाजा था, वो टाइम कौन सा था और वो वक्त यकीनन आपको याद होगा। मैं चाहूँगी कि आप हमारे प्रोग्राम में ज़रूर काउंट करवाएं। वो बहुत एक अच्छा टाइम था, ये 95 की बात, 94-95 में जी, जब मोहतरमा प्राइम मिनिस्टर बनी तो उन्होंने एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज करवाया अपने भाई के नाम से, ये लाड़काना में, तो फिर हर साल होता रहा, रेगुलर होता रहा, उसमें वो खुद आती थी। सही। तो इस गेम से उनकी बड़ी मोहब्बत थी जी, और उसमें बड़ा फ़ायदा भी हुआ प्लेयर्स हजरात को, काफ़ी लड़कों को जॉब्स भी मिली उनकी वजह से। तो उन्होंने जो है ना, ये एक एहसास था हमारी शूटिंग बॉल की, वो खुद आती थी, देखती थी और बड़ा टाइम देती थी। एक प्राइम मिनिस्टर के लिए 2 घंटे 2.5 घंटे एक गेम में बैठ के देखना, तो ये बड़ी बात है, बहुत बड़ी बात, बहुत बड़ी बात। बिल्कुल। और जनाब आपकी उनसे मतलब मुलाकातें भी रही हैं, आप तो उनके साथ जो है बैठते थे, बातें करते थे, माशाल्लाह से आप भी जो है पॉलिटिकल आपकी एक वो शख्सियत तो है। मैडम, अगर हम मोहतरमा की बात करें तो उनको आपने कैसे देखा? वो तो एक इंटरनेशनल लेवल की लीडर थी। आप देख रहे हैं कि पाकिस्तान में उनके दिल में अवाम का दर्द था और उन्होंने बहुत काम किया, ख़ास करके जो ये नौकरी पेशा लोग हैं इनके लिए तो उन्होंने बहुत काम किया, ज़िम्मेदारों के लिए भी बहुत काम किया,
मुल्क के लिए बड़ा काम किया। तो उन जैसा लीडर जो है ना बहुत मुश्किल से पाकिस्तान में पैदा नहीं हुआ उन जैसा लीडर। हम नहीं कह सकते कि उन जैसा लीडर कोई पैदा हो सकता है। अच्छा जी, आपने जितना भी टाइम मोहतरमा साहिबा के साथ आपने उनको जितना भी करीबी देखा, उनकी शख्सियत को कैसा पाया आपने? उनकी शख्सियत तो बहुत एक अनमोल सी शख्सियत थी जी, क्योंकि देखे ना कि उन्होंने बड़ी मुश्किल से एक टाइम गुजार के फिर आके प्राइम मिनिस्टर बनी मुल्क के लिए इस पाकिस्तान की। फिर उन्होंने जितना अरसा वो रही उन्होंने बहुत अच्छा काम किया, फिर उनको हटाया गया, फिर दोबारा कोशिश करके देखें आज उनकी मेहनत से ये पीपल्स पार्टी आज भी कायम व दायम है। तो ये उनकी कुर्बानियाँ ही हैं। ये देखें अपनी जान भी उन्होंने कुर्बान कर दी इसी पार्टी के लिए। जी बिल्कुल बिल्कुल। हुआ भी लीडर्स उन्हनि खे ई मञियो वेंदो आहे जिन जे अंदर में, जिन जे दिलि में आवाम जो दर्द हुजे। ऐं मोहतरमा खे त यकीनन पाण सभिनी ॾिठोसीं त मोहतरमा केतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में निभायो। असां गुलबदन साहिबा जी तरफ़ अॻियां वधंदासीं। गुलबदन साहिबा, जॾहिं ॻाल्हि कजे थी राइटिंग जी, जॾहिं ॻाल्हि कजे थी लिखण जी, ऐं तमामु मसरूफ़ियत खां पोइ वरी जेको वक़्तु कढणु आहे, फैमिली खे बि अवां माशाल्लाह सां टाइम ॾियो था। उनखां अलावा तव्हांजी पंहिंजूं तमामु ख़िदमतूं, त टाइम त डिवाइड थी वेंदो आहे। पंहिंजे लिखण खे कीअं टाइम ॾींदा आहियो? अल्हम्दुलिल्लाह मूंखे इहा आहे त माशाल्लाह हींअर मुंहिंजा ॿार सभु वॾा आहिनि। ॿिनि ॿारनि जी शादी थियल आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु। ख़बर आहे मुंहिंजो फर्ज़ंद आसिफ़ जेको आहे उहो पंहिंजी, उनखे बि ॿ ॿार आहिनि, पंहिंजी कुंवार आहे, पाण फैमिली सूधो ॿाहिरि मुल्क आहे बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह सां। ऑडिट कंपनी में जनरल मैनेजर आहे हुते लग्जमबर्ग में। उहे माशाल्लाह उते सुहिणे नमूने सां पंहिंजे घर हलाए रहिया आहिनि। ॿी न्याणीअ जी बि शादी थियल आहे, उनखे बि ॿारड़ो आहे, उहा बि पंहिंजे साहुरनि में माशाल्लाह ख़ुशि आहे। ॿ न्याणियूं आहिनि असां सां गॾु, ऐं उहे बि वरी मुंहिंजे घर में जेको आहे सो घर खे संभालण करण में मदद कनि थियूं। सही। ऐं जावेद साहिब त हाणे जंहिं ज़रिया आहियूं उमिरि जे हिसे में त थोरो कमकार में बि जीअं मायूं वग़ैरह उहे बि कमकार कराए वठंदियूं आहिनि ऐं आउं बि ॾिसंदी आहियां। पर उनजे करे इहो आहे जो मूंखे घणे खां घणो टाइम मिली थो पए मुंहिंजे लाइ। सही। ऐं किताब जेको आहे मुंहिंजी कमज़ोरी आहे। अच्छा। हा हा, किताब मूंखे लॻो आहे चवंदो किताब मुंहिंजी ताक़त आहे। पर पढ़णु हा, मतिलबु तमामु कमनि मां वरी टाइम कढणो आहे। किताब खे पढ़णु जेको आहे उहो मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु आहे त उनजे करे पोइ मूंखे घर में बि टाइम मिली पवंदो आहे किताबनि पढ़ण जो। ऐं वरी ऑफिस में त उअं बि मां जीअं सरतियो रिसालो संभालियां थी। हा, हिकिड़े एडिटर लाइ जेको आहे सो घणे खां घणो लिखणु पढ़णु खपे बि। ऐं हर वक़्तु जेको आहे सो अदीबनि सां आलमनि सां जेको नौजवान नस्ल आहे मां ॾिसां थी, मां ॾाढी पुर उमीद आहे उन्हनि मां बि। पहिरें कुझु अरसो ईअं लॻंदो हो त ज़ाहिर आहे सिंधी ॿोली इते ई ख़तमु थी वई, या सिंधी जेको लेखक आहिनि शाइर आहिनि, पर ईअं कोन्हे, इहो सफ़र जारी आहे। सिंधी ॿार लिखे थो, उहे पंहिंजे मसरूफ़ियतुनि मां टाइम कढी शाइरी बि कनि था, मज़मून बि लिखनि था, कहाणी बि लिखनि था। त अहिड़ी तरह सां ईअं मुंहिंजो सॼो ॾींहुं उन्हनि सां ई हूंदो आहे हिकिड़ो कॉन्टेक्ट। त इन निस्बत सां मूंखे इहा माना मां सम्झां थी, इन में मां फितरत जो ई सम्झां थी त उनजो करम नवाज़ी आहे जो मूंखे पंहिंजे मिज़ाज जा कम आहिनि, पंहिंजे मिज़ाज जे। नो डाउट मैडम, स्टार्टिंग खां हिकिड़ो जंहिं माहौल में अवां रहियो, जहिड़ी शख़्सियतूं अव्हांजे आस पास रहियूं ऐं लिखण पढ़ण सां जेको अव्हांजो तालुक़ु गहरो रहियो, त यकीनन यू आर वेरी लकी माशाल्लाह सां त तव्हांखे पंहिंजे मिज़ाज जे हवाले सां अव्हांखे पंहिंजा कम बि मिलिया ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में यकीन निभाइण जी कोशिश में हमेशह अव्हांखे असां ॾिठो आहे। अच्छा जी, फ़खर साहब जे तरफ आऊँ वधण चाहींदम। शूटिंग बॉल की जब हम बात करते हैं तो इंटरनेशनल लेवल पे वो मुकाम ये हासिल नहीं कर पाए, क्या रीजन रहा है, क्या समझते हैं? इसकी जो रीजन है जी वो ये है कि शूटिंग बॉल इंटरनेशनल लेवल पे तो खेली नहीं जाती जी। ये खेली जाती है इंडिया में और पाकिस्तान में, क्योंकि ये गेम ही था हिंदुस्तान की। तो इन दोनों ममालिक में ये खेली जाती है। लेकिन थोड़ा अगर हम थोड़ा इमेजिनरी देखें तो हो भी तो सकता है ना, पाकिस्तान इंडिया की हाइप तो क्रिएट उस तरह भी हो सकती है ना जिस तरह क्रिकेट में है। जी जी, ये इंडिया पाकिस्तान की टीमें तो आपस में खेलती रहती हैं, और इंडिया में भी पाकिस्तान की टीम 2 दफ़ा गई है, फिर इंडिया की टीमें इधर आती रही हैं, तो इन 2 ममालिक में तो चल रही है जी।
तो अभी कोशिश कर रहे हैं कि इसको इंटरनेशनल लेवल पे बाकी ममालिक में भी शुरू होगी। नेपाल में इसकी चैम्पियनशिप भी हो रही है, हमारी पाकिस्तान की भी टीम जा रही है। तो ये है ये 30 जनवरी तक सही सही इंशाल्लाह जा रही है टीम हमारी। ठीक। अच्छा फ़खर अब्बास, आप क्या समझते हैं कि इंटरनेशनल लेवल तक किस तरह पहुंच सकती है? इंटरनेशनल लेवल तक इंशाल्लाह प्लेयर्स जो हमारे हैं वो तो माशाल्लाह बहुत अच्छे हैं। बस ये कि एक इंटरनेशनल फेडरेशन जो है ना वो अभी बनने जा रही है। बस जैसे बनेगी तो इंशाल्लाह हमारे प्लेयर भी दुनिया में नजर आएंगे। यस, होपफुली, होप फॉर बेस्ट कहा जाता है कि आप तव्हां पंहिंजे जेको आहे सो उन उम्मीद के कोन था छॾे सघो। अच्छा फ़खर साहब, मैं ज़रूर पूछना चाहूँगी कुछ ऐसी शख्सियात जिस तरह गुलबदन साहिबा के साथ जिक्र हो रहा है कि इनकी ओवरऑल जो इनकी ज़िंदगी का तमाम सफ़र हमने देखा है, बहुत खूबसूरत शख्सियात तमाम सिंध की इनके साथ इनकी जुड़त एक रही है। मैं आपसे पूछना चाहूँगी कि कुछ शख्सियात जिनका असर आपकी ज़िंदगी पे हुआ हो और एक टर्निंग पॉइंट हो वो आपकी लाइफ का। तकरीबन काफ़ी सारे लोग हैं जिनसे मैं तो सीखता ही रहा हूँ जी। जब आप किसी अच्छे इंसान को मिलते हैं तो आप हमेशा उससे सीखते हैं। आज जो मैं देख रहा हूँ कि एक हमारे शूटिंग बॉल के साबका सदर थे आगा सोहेल साहब, माशाल्लाह उनसे मैं बहुत मुतासर हूँ। उन्होंने इस गेम के लिए काम भी बहुत किया। सिर्फ उनके पास टाइम की कमी की वजह से वो फिर जो है ना उसको कंटिन्यू नहीं कर सके, तो उनसे मैं बहुत मुतासर हूँ माशाल्लाह जी। और आप अगर अपने मेंटोर्स की बात करें, मतलब वही आपका स्टार्टिंग वाला सफ़र, तो आपके मेंटोर्स कौन थे? मेरे जो थे, एक मेरे उस्ताद हैं मनन शाह साहब लाड़काना के, तो उनको ही देख के उनको ही फिर जो है ना फॉलो करके तो मैं भी आगे निकला। जी जनाब, मैं आपसे ये भी पूछना चाहूँगी, आपका जो अंदाज़े बयां है, महसूस हो रहा है कि आप बहुत काइंड, पोलाइट, डाउन टू अर्थ पर्सन हैं, और जबकि ग्राउंड में प्लेयर्स जो है वो बहुत जोशीले नज़र आते हैं, तो ये क्या है? ये गेम में भी खेलते तो जोश से थे, लेकिन वो स्पोर्ट्समैन जो है ना उसमें सब्र भी बहुत होता है कि हमने, हाँ, पेशेंस लेवल बहुत ज्यादा होता है जी। उसमें ये होता है कि खिलाड़ी को ये स्पोर्ट्स सब्र ही सिखाती है, डिसिप्लिन सिखाती है। उसमें बंदे की जो है ना वो बड़ी ग्रूमिंग होती है। जी बिल्कुल बिल्कुल। अच्छा जी जनाब, ये तो बहुत अच्छी बात है। मैं ज़रूर पूछना चाहूँगी, घर में किस तरह से होता है आपका मिजाज? जी घर में भी एक नॉर्मली सही जी, वो पोलाइटली आप चलते हैं और अंडरस्टैंड करने की मैं समझती हूँ कि आपको ज़्यादा वो जो है ना एक क्वालिटी ज़रूर होगी। अच्छा जनाब, असां ब्रेक की तरफ़ वधूं था ऐं हूअं बि जेकॾहिं स्पोर्ट्स की ॻाल्हि कजे थी त 4 शयूं त आहिनि ई आहिनि न, उहे फिक्स्ड आहिनि। तव्हां विन विन सिचुएशन खे ॾिसो था, लॉस लॉस विन लॉस लॉस विन, इहे सभु शयूं जेको आहे असां उन स्पोर्ट्स मां ई सिखंदा आहियूं। जेकॾहिं अव्हां जी ज़िंदगी में कॾहिं का रांदि कोन खेॾी आहे ऐं अव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे उन तमामु कमनि खे वठी पोइ कैरियर जी तरफ़ वधिया आहियो, त पोइ अव्हां में पेशेंस लेवल ॾाढो घटि हूंदो, या राइट टाइम ते राइट डिसीजन घटि माण्हू वठी सघंदा आहिनि। उनजे पोयां रीज़न इहो हूंदो आहे त रांदियुनि जे मैदान में उन्हनि जो जेको वक़्तु आहे उहो तमामु घटि गुज़रियो हूंदो आहे। ख़ैर, असां ब्रेक जी तरफ़ वधूं था ऐं पोइ वापसि अची कंटिन्यू कयूं था अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे बि वेलकम चवंदसि, भलीकार चवंदसि असांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सिंधी अदबी बोर्ड जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में असांजी ॻाल्हि ॿोल हले पई, लिखण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई, सरतियूं रिसाले जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई, ऐं तमामु उहे कम जिन खे पाण ख़ूबसूरत अंदाज़ में बि ॾिठो आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई। पर चवंदा आहिनि त मैडम, जॾहिं अव्हां ख़ूबसूरतियुनि ते ॻाल्हायो था त जेके उणायूं रहियूं आहिनि उन्हनि ते बि कॾहिं कॾहिं ॻाल्हाइणु मुस्बत ज़रूरु रहंदो आहे। असां सिंधी अदबी बोर्ड जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त मुख़्तलिफ़ वक़्तनि में तनक़ीद बि तमामु घणी उन ते थी आहे, उन इदारे ते, ऐं उहो वक़्तु यकीनन अव्हां खां त कॾहिं बि कोन विसरंदो जंहिं वक़्त में मशीन्स बि बंदि थी वियूं, मेहरान सालो अचणु बंदि थी वियो, ऐं तमामु उहे तनक़ीदूं जेके हर ज़ुबान ते अव्हां ॾिठियूं, सो उहो वक़्तु कीअं हुयो ऐं उनखां पोइ इन में बहितरी कीअं आई? हा, बसि सिंधी अदबी बोर्ड खे ज़रिया जहिड़े नमूने मूं ॾिठो आहे त असीं 1989 खां आयसि, ऐं उन वक़्तु सिंधी अदबी बोर्ड जा चेयरमैन जेके आहे मख़दूम साईं
हुया मोहम्मद ज़मान तालबुल मुला साहिब जन ऐं उन्हनि जी जेका दिलचस्पी हुई इदारे सां एतिरी हुई जो उन खां पहिरें जेके भुटे साहिब अदबी बोर्ड खे मशीनूं गिफ्ट कयूं उहे बि संदनी दौर में ऐं कुझु मशीनूं अब्दुल हमीद आखुंद साहिब जे दौर में थियूं त हुननि ॾाढो उन्हनि खे सुहिणे नमूने हलायो ऐं असां ॾाढो शाहूकार तौर ॾिठो। पर जॾहिं साईं मखदूम तालबुल मुला साहिब जन हलिया वञनि था ऐं पोइ वरी ॿी इंतिज़ामिया अचे थी त उन्हनि बि पंहिंजे वसार कई पे कोशिशि। पर हिकिड़ो वाक़ई बि अहिड़ो मरहलो कुझु साल अहिड़ा आया जो इदारो हिकिड़े वॾे बहिरान जे वर चढ़ी वियो ऐं उन में तमामु घणो कुझु सेक्रेटरियुनि ॼाणी वाणी ऐं मशीनूं विकिरो कयूं बिना कंहिं हिन हिसाब किताब जे ऐं उन्हनि पंहिंजी करप्शन पंहिंजी इहा कई। पर पोइ वरी जॾहिं ॿीहर वरी हींअर आउं सम्झां थी त 2010 खां वठी करे वरी साईं जेको आहे सो 2008 में पीर साहिबु आयो, पीर मज़हर अलग सिद्दीक़ साहिबु, त उन्हनि बि इदारे खे तमामु सुठो सपोर्ट कयो। ग्रांट में फ़र्क़ु आयो पर वधीक जेका ग्रांट खे वधाइण ऐं इदारे खे उहा मखदूम जमील ज़मा साहिब जे दौर में थी ऐं उन्हनि तमामु घणो जेको आहे सो बहिरान खे मुंहुं ॾियण जे लाइ ऐं गवर्नमेंट ते घणो हुननि जो असरु रसूख़ हुयो। त अहिड़े नमूने जेॾीमहिल ग्रांट आई ऐं बिल्डिंग्स वग़ैरह ठहियूं कुझु उन्हनि जो पहिरें बि बुनियादु रखियलु हो पर पोइ इहो हिकिड़ो कमु मुकमिल थियो। वरी 2019 खां जॾहिं खां साईं मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिब जेके अॼु ताईं आहिनि उहे जीअं चेयरमैन थी आया आहिनि त इदारे खे उहो ई अॻूणो उरूज मिलियो आहे, अॻूणो ओज मिलियो आहे जेको साईं तालबुल मुला साहिब जन जे दौर में हो। जीअं त उहे जेके अणपूरियूं बिल्डिंग्स उहे पूरियूं थियूं उन खां पोइ जेको हुननि जो तवजो हुयो त किताबनि ते ऐं इन में तक़रीबन असां साल जे अंदरि उन वक़्तु बि मां ज़ाहिरिया उते ई अॼु बि आहियां उते हुअसि त असांखे किताबनि सिलेक्ट या छपाइण इन्हनि में सभिनी में मूंखे बि अख़्तियार हो त असां तक़रीबन हिकिड़े साल जे अंदरि ई 200-250 किताब आणे छॾिया। त उहो जेको किताबनि जी गेप हुई उहा पूरी कई। उनखां पोइ 3 रिसाला गुल फुल महिराण सर्तियूं जेके आहिनि इहे 3 रिसाला जेके हिन से रेगुलर थिया ऐं अॼु ताईं तव्हां ॾिसंदो त असांजा पहिरीं 2 तारीख़ ते इहे 3 रिसाला अची था वञनि जेके अदबी बोर्ड जी हिकिड़ी सुञाणप। जी हा बिल्कुलु ख़ूबसूरत ख़ूबसूरत मैडम वधीक ॻाल्हायूं था। लाइव कॉलर आहिनि मां उन्हनि खे पहिरीं शामिल कयां। हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो जी जनाब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे प्रोग्राम में भली कार चवां थी। अवांजो नालो ऐं किथां खां ॻाल्हायो पिया? आऊं हैदराबाद खां थो ॻाल्हायां। आगा अब्दुल सबूर मुंहिंजो नालो आहे। जी छा चवणु चाहींदव? असां तव्हांजा प्रोग्राम लाइव ते मेरा टीवी जा प्रोग्राम और डेली बेसिस ते ॾिसंदो आहियां। महिरबानी। त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते प्रोग्राम हूंदा आहिनि ॾाढा सुठा हूंदा आहिनि। अॼु असांजो जेको लीजेंड जेको आहे न उहो इंटरव्यू तव्हां ॾी रहियो आहे। जी हा फ़खर अब्बास साहब। जी हा मुंहिंजो तालुक बि ज़री तरक़ियाती बैंक सां आहे ऐं हीअ असांजा जेको आहे न कप्तान बि रहिया आहिनि हिकु लीजेंड रहिया आहिनि शूटिंग बाल जा। जी जनाब मां चाहींदुसि त तव्हां उर्दू में ॻाल्हायो त पाण जेको आहे सो ॿुधी बि सघनि ऐं सम्झी सघनि। जी जी मैं आगा अब्दुल सबूर बात कर रहा हूँ और मैं भी शूटिंग बाल से ताल्लुक रखता हूँ। मैं डेली बेसिस पे मेहरान टीवी के प्रोग्राम देखता रहता हूँ मुख्तलिफ मौजू पे। आज आपने एक लीजेंड को लिया हुआ है शूटिंग बाल के जिसके पूरी पाकिस्तान नहीं बल्कि पूरी दुनिया में वादा है। तो ये एक यूनिवर्सिटी का दर्जा रखते हैं फ़खर अब्बास साहब। बिल्कुल बिल्कुल। सच बताऊं मैं बताऊं आपको कि इससे ना सिर्फ हमने गेम की टेक्निक सीखी है, मेहमान नवाजी से सीखी है, ताल्लुकात को निभाना इससे सीखा है। ये शूटिंग बाल की जो खिदमत इन्होंने की है ना चकवाल में बैठ के बहुत ही पूरे पाकिस्तान में इसका एक नाम है। बिल्कुल। तो मुझे बड़ी खुशी है कि आज मेहरान टीवी ने इसको एक मौका दिया है। पूरी दुनिया इसको देख रही है। मेहरान टीवी जो है ना एक इदारा है जो मुख्तलिफ हमारे जो सिंध की सकाफती गेम है पूरे पाकिस्तान की उनको प्रमोट करने में सबसे अच्छा जो है ना काम इस टाइम पर मेहरान टीवी कर रहा है। मैं आपका शुक्रिया भी अदा करता हूँ कि एक शूटिंग बाल जैसी गेम को भी आपने एक मौका दिया है। पूरी दुनिया उसको देख रही है। ये मैं आपका शुक्रिया भी अदा करता हूँ मोराई साहब का और आपकी टीम का। जी थैंक यू सो मच। और मैं पूछना चाहूंगी कि फ़खर अब्बास के साथ आपका थोड़ा टाइम गुजरा है, उनको करीबी से आपने देखा है, आपने कैसा पाया उनको? सच बताऊं कि मैं कुछ शख्सियात ऐसी होती हैं जिससे आदमी इंस्पायर होता है और सीखता है। जी बिल्कुल। तो मैंने अगर शूटिंग बाल में जो कुछ सीखा है और दुनियादारी में और मेहमान नवाजी में तो मैंने फ़खर अब्बास से सीखा है। वाओ जी ग्रेट। मेरा दोस्त तो है लेकिन मैं यकीन करें मैं इसको अपना उस्ताद भी कहता हूँ। माशाल्लाह माशाल्लाह जी थैंक यू। बहुत ही अच्छे इंसान है और आपका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ कि ऐसे लीजेंड को आपने मौका दिया है और उसको हम पूरी शूटिंग बाल की पूरी बरादरी उसको लाइव देख रही है। मुझे भी बहुत तालियां आई है कि फ़खर अब्बास लाइव कर रहे हैं मेहरान टीवी पे
तो मैं आपका भी शुक्रिया अदा करता हूँ, सब दोस्तों का और आपका खास। बहुत शुक्रिया जनाब, बहुत शुक्रिया। आपने प्रोग्राम में कॉल की और आपने इतने अच्छे अंदाज में जो है वो ओवरऑल सारी चीज़ों को समराइज करके बताया, प्रोग्राम में शामिल हुए आप, मुझे बहुत अच्छा लगा है। और आप भी बहुत अच्छे प्लेयर हैं। मैं चाहूँगी कि इन फ्यूचर हम कोई ऐसा प्रोग्राम अरेंज करें जिसमें हम आपको भी इनवाइट करें, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ फरमा होंगे तो अभी मुझे बहुत खुशी होगी। और जी जनाब, थैंक यू वंस अगेन। सो फ़खर अब्बास साहब, आपके स्टूडेंट्स, आपके फ्रेंड्स और तमाम बच्चे जो आपसे सीखे हैं और माशाल्लाह से वो भी अपने अपने काम के साथ सिंसियर रहे हैं, कितनी खुशी होती है जिस तरह अभी जो है वो इतना अच्छा फीडबैक आपकी तरफ आया। इस तरह डेफिनेटली आपको फीडबैक्स मिलते होंगे, कितनी खुशी होती है आपको? बस यही जो फीडबैक होते हैं, यही तो एक एहसास होते हैं। बिल्कुल, इंसान की मेहनत होती है, वो फिर इंसान को बहुत दिली खुशी होती है जी। तो ये सबूर खान साहब जो है ये मेरे भाई भी हैं और मेरे अच्छे दोस्त भी हैं, तो ये एक मिसाली इंसान है। इन्होंने इस गेम में मोहब्बतें बांटी हैं। माशाल्लाह जी, माशाल्लाह जी, माशाल्लाह जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा जी, गुलबदन साहिबा ॻाल्हि ॿोल सां हले पई ऐं छाकाणि त जॾहिं इन तरह जा कॉमेंट्स ईंदा आहिनि त वो रिलेटेड जेको पर्सन मौजूदु हूंदो आहे त उन जो जेको आहे तासुर उहो बि त ॾिसणु चाहींदा आहियूं, ॿुधणु चाहींदा आहियूं। मैडम, उहो दौरु जेको आहे सो यकीनन इदारनि ते ॾुखियो दौरु बि ईंदो आहे, पर इदारनि जे अंदरि जेके रिस्पॉन्सिबल माण्हू हूंदा आहिनि वरी उन्हनि जो ई कमु आहे त रीबिल्ड उहे कनि इदारनि खे, छो त उहो इदारनि जो हक़ हूंदो आहे ऐं फ़र्ज़ उतां जे माण्हुनि जो मौजूदु हूंदो आहे, जेके मौजूदु रहंदा आहिनि माण्हू उन्हनि जो ई फ़र्ज़ हूंदो आहे। मैडम, अव्हां छा था सम्झो त अदबी बोर्ड खे उन वक़्त खां पोइ वरी हिन वक़्त में जेको जंहिं तरह कमु हले पियो, त मैडम कम जे हवाले सां केतिरो मुतमइन आहियो? हींअर त माशाल्लाह असां तमामु घणो मुतमइन आहियूं। जे ॾिठो वञे त जीअं मूं चयो न त असांजो जेको हींअर मौजूदा चेयरमैन आहे, ज़ाहिर आहे हिकिड़े इदारे खे हिकिड़ो सरबराह ई हलाए थो न, पोइ उनजी हूंदी आहे टीम। जॾहिं सरबराह एॾो सचो हुजे, पंहिंजे कम सां एॾो सिंसियर हुजे, ऐं असांजो चेयरमैन साहिबु मखदूम सईद अहमद साहिबु तमामु घणो इदारे खे टाइम ॾियनि था, त उन निस्बत सां जेको आहे त हू हिकु हिकु शइ ते नज़र रखंदा आहिनि। ऐं जेको इदारे जो बजेट आहे जहिड़ो सुहिणे नमूने उनखे इस्तेमालु कयो आहे किताबनि ते, रिसालनि ते, या जेको माण्हुनि खे सहूलियत ॾियणु या माण्हुनि जा जेके हक़ आहिनि उन्हनि खे ॾिसणु, त इहा हुननि जी हिकिड़ी वॾी माना हू ख़ुदि हिकिड़ी वॾी अज़ीम शख़्सियत आहिनि इन हवाले सां। ऐं हींअर जेके बि इदारा आहिनि, मां इन जे करे न त मां उते आहियां वेठी तॾहिं पई मां तारीफ़ कयां, पर तव्हां जेकॾहिं भले तव्हां पंहिंजे लेखे बि जे तहक़ीक़ कंदो त हींअर अदबी बोर्ड तक़रीबन सभिनी इदारनि में तमामु घणो नुमाया किरदारु अदा करे पियो। छो त मां ॾिसंदी आहियां त असांजो चेयरमैन साहिब जन जेका पॉलिसी आणनि था या जेको बि जंहिं शइ खे हू साम्हूं आणनि था, उहा ॾाढी माण्हूअ जे फ़ाइदे जी हूंदी आहे, अवाम जे फ़ाइदे जी हूंदी आहे। जीअं हाणे असां वटि जेके थोरा घणा माना पहिरें लान हूंदी हुई, उन में ईअं वण टिण, पर उहो थोरो हिकिड़ो हुननि ख़र्च करे थोरो उनखे पब्लिक पार्क टाइप कयो आहे। ऐं तव्हां यकीन कयो त सिंध जो जेको बि आहे ॿारु, जेको बि शागिर्द आहे, हिते 5 यूनिवर्सिटियूं आहिनि ॼामशोरे में, त उहे जॾहिं उन्हनि जा सेमेस्टर हूंदा आहिनि त उहे इते ई पिया पढ़ंदा आहिनि, छोकिरियूं छोकिरा सवनि जे तइदाद में। या जेको आम माण्हू आहे, आम फैमिलियूं रहंदड़ आहिनि, उहे अची पंहिंजो शाम जो ॿारनि लाइ हुननि जो हिकिड़ो माना चइजे त पिकनिक पॉइंट चइजे, हिकिड़ो फ्रीअ में। न हींअर त ख़ैर तमामु सुठे अंदाज़ में असां ॾिसूं पिया, छाकाणि त ॾिसो सर जॾहिं इहे सभु शयूं माना गवर्नमेंट खां करायूं, छो त हुननि जो हिकिड़ो गवर्नमेंट में असरु रुसूख़ आहे ऐं हुननि खे दिलचस्पी आहे। छाकाणि त हू त पाण त ॾिसो न चेयरमैन साहिबु, हुनजा त माना को ॿार हिते कोन था अचनि न पिया, न को कंहिंजा, पर हीउ जेको अवाम लाइ हुननि कयो आहे, आम माण्हूअ लाइ, उन में अदीब शाइर करे करे त असीं ॾिसंदा आहियूं त जेके आम उते हिकिड़ा रहवासी झुगिन में वेठा आहिनि, उहे अची पंहिंजो हिकिड़ो नंढो केक खणी ॿारनि जी सेलिब्रेशन करे रहिया हूंदा आहिनि। त इहा हिकिड़ी वरी उनखां पोइ जेके असांजे चेयरमैन साहिब, जीअं असांजी आहे शहीद बेनज़ीर भुट्टो रिसर्च हॉस्पिटल, उनजी जेका आहे PC मंज़ूर कराई आहे, उन ते कमु हले पियो। हाणे इहा जेकी आहे रिसर्च हॉस्पिटल ठहंदी त उन्हनि में चेयरमैन साहिब जन जो चवणु आहे त असांजा उहे माण्हू मुल्की लेवल ते जेके हिते यूनिवर्सिटियुनि में रिसर्च जे हवाले सां अचनि था, उन्हनि खे इहा रहाइश लाइ ॾिबी ऐं जेतिरो थी सघंदो इदारो हुननि खे घटि में घटि जेको आहे ख़र्च करणु ॾींदो। ओके ओके मैडम, वधीक कंटिन्यू कयूं था, लाइव कॉलर आहिनि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे मां भली कार चवां थी, मां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया?
मां हैदराबाद खां ज़ुल्फ़कार अली बच्ची पियो रखियां। जी भा ज़ुल्फ़कार खे प्रोग्राम में वेलकम चवां थी, छा चवणु चाहींदव? हा, मां इहो हिन प्रोग्राम जे थ्रू मैडम खां माना या रिक्वेस्ट कंदुसि त सिंधी अदबी बोर्ड माशाल्लाह ॿारनि जे लाइ काफ़ी सुठो कमु कयो आहे ऐं उन्हनि खे हिकु इहो जेको क्रेडिट आहे गुलफुल रिसाले खे कंटिन्यू करण जो, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे जो उहो गुलफुल रिसालो ॿारनि जे लाइ मुसलसल शाया थी रहियो आहे। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त मां चवंदुसि त सिंधी अदबी बोर्ड जेकॾहिं ॿारनि जे अदब ते थोरो वधीक कमु करे, छो जो असां वटि ॿारनि लाइ इन गुलफुल खां अलावा माना ॿिया जेके किताब आहिनि, ॿारनि जी शाइरी, ॿारनि जा नॉविल, कहाणियूं, उन्हनि जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे, छो जो ॿार असांजो आईंदो आहिनि, ॿार असांजो फ्यूचर आहिनि। उन्हनि खे माना अदब जी तरफ़ लाड़ण जे लाइ, लिटरेचर जी तरफ़ आणण जे लाइ ज़रूरी आहे त अहिड़े क़िस्म जा क़दम खयां वञनि। ख़ासि करे मां चवंदुसि त सिंधी ॿारनि लाइ नॉविलनि जी जेका आहे तमामु घणी घटिताई आहे। जेके सुठा नाला आहिनि सिंधी अदब ॿारनि लाइ अदल सोमरो साहब आहे, ज़ुल्फ़कार ख़्याल साहब आहे, ऐं माना जेके लिखंदा रहिया आहिनि या जेके नवां बि हुजनि, त मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे त जेकर ॿारनि जे लाइ जेतिरा वधीक किताब शाया थी सघनि, और जीअं मैम चयो थी ॾाढो सुनहरी दौर आहे हले पियो थो, इन जो फ़ाइदो वठी ॿारनि खे बि इन में हिसो ॾियारियो वञे त बिल्कुलु बिल्कुलु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं टॉपिक जे हवाले सां ॻाल्हायो आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻो। जनाब, तव्हां पाण छा कंदा आहियो? मां पाण पढ़ाईंदो आहियां, प्रोफेसर आहियां। ठीकु आहे, ओके ओके, थैंक यू, तव्हांजी अपीयरेंस रही आहे मुंहिंजे प्रोग्राम में। यस, थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। मैडम, जेकॾहिं ॿाराणे अदब ते ॻाल्हाइजे थो या जीअं हुननि ॻणायो त असां जेको आहे सो नॉवेल्स जी घटिताई आहे, छा त सम्झो इन तरह जो कमु जेकॾहिं थींदो त केतिरो सुधारो ॾाढो मुमकिन आहे, छो त इहे सभु शयूं तालीम में ई काउंट थियनि थियूं। हा न, बिल्कुलु उहो त ज़ाहिर आहे हिकिड़ी आलम आश्कार ॻाल्हि आहे त असां अदबी बोर्ड जो जेको गुलफुल रिसालो आहे, इन तमामु माना वॾियूं वॾियूं शख़्सियतूं ज़ाहिर आहे हिनखे मुनी सदी थी वई आहे ऐं अॼु ताईं हलंदड़ आहे। ऐं उन में हिकिड़ो इहो हूंदो आहे जो असांजी कोशिशि हूंदी आहे त उन में न सिर्फ़ु ॿारनि लाइ वॾा लिखनि, पर घणे खां घणा तव्हांखे ॿार नज़र ईंदा असांजे गुलफुल रिसाले में, ऐं सॼी सिंध खां जेको ॿार उन में शामिलु आहिनि ऐं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त नमूने असांजो इहो रिसालो हले पियो। रही ॻाल्हि जेका अदे इहा ॻाल्हि कई त वाक़ई असांजा चंद आहिनि शाइर लेखक जिन ॿाराणे अदब ते सिंधी में कमु कयो आहे ऐं उन्हनि में जेको आहे उन्हनि जा किताब सहेड़ियल या छा, पर हींअर जेका ॿियूं सिन्फ़ूं आहिनि त हिकिड़ो त आहे त ॿार लाइ लिखणु वाक़ई ॾाढो ॾुखियो बि आहे न, त उन लाइ असां कोशिशि कंदासीं त जेको ॿाहिरियों अदब आहे, जेको ॿारनि लाइ ॿाहिरियों अदब लिखियो वियो आहे, उनखे तर्जुमो बि कराइजे नाविल जी सूरत में, कहाणी जी सूरत में। ऐं जीअं असांजो जीअं लोक अदब आहे त उन में बि ॾिसिजे त असांजा चंद जेके जुल्द आहिनि उहे ॿारनि जे लाइ माना सम्झो 3 क्लास खां वठी करे मैट्रिक जे क्लास ताईं तमामु हिकिड़ा ॿारनि जे लाइ इहो सुठो लिटरेचर आहे जेको ॿारनि खे पढ़णु खपे। पर तंहिं हूंदे बि कम जी जेका आहे सा का इंतिहा कोन्हे न, त इन ते असां बिल्कुलु असां पंहिंजे चेयरमैन साहिब जे अॻियां इहे शयूं रखंदासीं। ऐं हींअर मूंखे वेझड़ाई में हिकिड़े नौजवान आहे मोहम्मद अकरम, उन हिकिड़ो माना चंड जूं हक़ीक़तूं हिकिड़ो नंढिड़ो किताबु जेको आहे उहो अंग्रेज़ी मां सिंधी में तर्जुमो करे ॾिनो। त अहिड़े तरह सां खोड़ असां वटि या जेको गुलाम मोहम्मद गाज़ी या इहे आहिनि उन्हनि जी शाइरी जा किताब आया आहिनि। त अहिड़े नमूने या जेको ॿाराणे अदब ते घणो कमु थियल आहे उहो मुंहिंजे वाल साहिबु आसिफ़ साहिब जो थियल आहे, उनजा 6 जिल्द वॉल्यूम्स आहिनि, पर उहो अदबी बोर्ड खां कोन थियल आहे। त अहिड़े नमूने असां ॿारनि ते बिल्कुलु इहा हिकिड़ी वॾी असाइनमेंट आहे। तमामु तमामु सुठो, तमामु बहितरीनु। हिन स्क्रीन जो इहो बि फ़ाइदो हूंदो आहे त जॾहिं इन तरह जा पर्सन असां सां कनेक्ट थींदा आहिनि प्रोग्राम में त कुझु पॉइंट्स यकीनन अव्हां जे लाइ बि हिन वक़्तु कलेक्ट थियूं जेके तव्हांखे अॻियां चेयरमैन साहिब जे साम्हूं ऐं मीटिंग में रखणु खपनि। अच्छा जनाब, असां वधंदासीं ब्रेक जी तरफ़, नंढो ब्रेक आहे, वरी वापसि अचूं था ऐं अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी, नंढड़ो ब्रेक हुयो ऐं असां वापसि अची चुका आहियूं सुबुह मेहरान प्रोग्राम जी तरफ़। फ़खर अब्बास साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, जिन जो शूटिंग बॉल जे हवाले सां पाण पंहिंजो जनाब ॾाढो वॾो उन्हनि जो नालो आहे, पाण चैंपियन रही चुका आहिनि ऐं सुठियूं ख़िदमतूं पाण सरंजाम ॾिनियूं अथऊं, तमामु सुठे तरीक़े सां उन्हनि जो हिकिड़ो कमु रहियो आहे। सो उन्हनि सां असांजे प्रोग्राम में अॼु ॻाल्हि ॿोल हले पई। अच्छा फ़खर साहब, मैं आपसे पूछना चाहूँगी, अगर आपकी फैमिली की बात होती है तो
आपका अपना बेटा या कोई ऐसा बच्चा जो आप समझते हो कि शूटिंग बॉल में आगे आया हो? जी आए हैं, मेरे इलाके के लड़के भी काफी आए हैं, वो भी बहुत अच्छा खेलते हैं। मेरा बेटा एक स्टूडेंट्स की तो मैं बात करूंगी। जी जी आपके बेटे के हवाले से सुनना चाहूंगी। मेरे बेटे के हवाले से, वो अभी यूनिवर्सिटी में है, फर्स्ट सेमेस्टर में है, तो उसको शौक बहुत है, तो खेलता है वहाँ जो है ना, थोड़ा बहुत तो खेल रहा है, लेकिन अभी एजुकेशन पे उसने फोकस किया हुआ है। माशाल्लाह। अच्छा, जी, ये जी। बहुत जरूरी होता है ना जी, कि जी, जी। एजुकेशन जो है उस पे भी फोकस रहे बच्चा। आप क्या समझते हैं कि आपकी तमाम खूबियां आप अपने बच्चे में देखते हैं? जी जी, इंशाल्लाह मतलब मुतमईन है हाँ आप? जी, माशाल्लाह जी। कितना टाइम देते हैं आप अपने बेटे को? टाइम तकरीबन जो है ना, जब मैं आता हूँ वापस ऑफिस से, तो उसके बाद तो इकट्ठे ही रहते हैं, ये और टाइम काफ़ी दिया जाता है। जी बिल्कुल। अच्छा, शूटिंग बॉल के हवाले से ही मैं पूछना चाहूँगी कि शूटिंग बॉल का जो फ्यूचर है आप क्या समझते हैं? फ्यूचर को आप कैसे देखते हैं? शूटिंग बॉल का फ्यूचर तो बहुत माशाल्लाह शानदार है। बस ये हमारे कोई भी सिस्टम होता है ना, उसमें जब ये ग्रुपिंग शुरू हो जाती है तो फिर उसको नुकसान होता है। उसका असल जो हुस्न होता है, कोई भी गेम है, कोई चीज़ भी है, तो उसमें वो फिर खराबी पैदा हो जाती है। को आप किस तरह से, मतलब थोड़ा एलाबोरेट करें, किस तरह से आप? क्योंकि कुछ ये हमारी शूटिंग बॉल में भी अब शुरू हुआ है 2-3 साल से। कुछ खिलाड़ी थे, उन्होंने एक अलग ग्रुप बना के तो इसका जो सिस्टम था ना, उसको ख़राब करने की कोशिश की है। लेकिन अभी हम कोशिश कर रहे हैं कि इसको सारे को मिल बैठ के एक किया जाए और इस गेम को मज़ीद नुकसान से बचाया जाए और इसको जो है ना आगे लेके जाए। सही, माशाल्लाह से। आपका तो इतना काम रहा है, आप अपने काम से, तमाम अपनी खिदमात से कितना मुतमईन है? मैंने कोशिश तो बहुत की है, लेकिन अभी भी कुछ कमियां देखें ये रह जाती हैं। उसमें फिर एहसास भी होता है कि ये भी होना चाहिए, ये भी होना चाहिए, तो फिर भी अभी भी कोशिश कर रहे हैं और इंशाल्लाह आगे भी गेम के हवाले से तो हर कुर्बानी देने के लिए तैयार हैं, क्योंकि इस गेम ने हमें बहुत इज्जत दी है, बड़ा नाम दिया है और अच्छे दोस्त दिए हैं, एक पहचान दी है, तो इसके लिए तो हर वक्त हाजिर हैं। वाह, ज़बरदस्त। अच्छा जी, आपके स्टूडेंट्स के हवाले से भी मैं सुनना चाहूँगी, क्योंकि आपने अपने मेंटोर्स को भी याद किया है आज के प्रोग्राम में, और आपसे जिन्होंने सीखा है, जिनके आप टीचर रहे हैं, तो मैं चाहूँगी कि उनके हवाले से भी आप ज़रूर ऐड करें। जी माशाल्लाह मेरे काफ़ी शागिर्द हैं, खेल रहे हैं और बहुत अच्छे इस टाइम में पाकिस्तान में उनका बड़ा नाम है। एक अब्बास हैं जंग से और एक शाज़म है यहाँ से, एक जहांजेब जानू हैं, वो भी बड़ा अच्छा खेलते हैं। तकरीबन 3-4 लड़के बहुत शानदार खेल रहे हैं माशाल्लाह। वैसे तो सारे ही शागिर्द होते हैं, क्योंकि मैं सीनियर प्लेयर हूँ, तो हर लड़के से मोहब्बत है। जो भी नया खेलता है तो उसकी कोशिश, हमारी कोशिश होती है कि इसको प्रमोट करें, आगे लेके आए जी। तो लेकिन ये चंद लड़के जो हैं ये बहुत अच्छा खेल रहे हैं। एक अच्छे उस्ताद की वैसे भी ये क्वालिटी होती है कि वो चाहता है कि मेरे तमाम जो शागिर्द हैं वो अपनी फील्ड में बहुत अच्छे तरीके से कामयाब हों। अच्छा जी जनाब, मैं ज़रूर आपसे पूछना चाहूँगी कि अगर हम शूटिंग बॉल की ही बात करते हैं और फ्यूचर भी आपने बताया है कि वी आर वेरी होपफुल कि फ्यूचर बहुत अच्छा होगा, आप क्या समझते हैं कि सिंध को जितना आपने विजिट किया है, जितना आपने देखा है, तो कितनी स्प्रिट है शूटिंग बॉल के हवाले से स्पेसिफिकली? बहुत सिंध में बहुत टैलेंट है अभी माशाल्लाह, लड़के नए आ रहे हैं और बहुत अच्छा खेलते हैं। तो इसमें ये कि खिलाड़ी की ना एक गेम के साथ लगन होनी चाहिए। जी हाँ, जितनी आदमी मेहनत करेगा अल्लाह ताला की ज़ात उसको इतना ही फल देगी। जी बिल्कुल। और ये बच्चे माशाल्लाह बहुत अच्छा खेले। मैंने अभी ये कल ही देखा था, एक टूर्नामेंट, बहुत शानदार टूर्नामेंट हुआ है यहाँ हैदराबाद में, तो उसको ही मैं देखने आया था। तो ये सबूर खान ने ऑर्गेनाइज किया था और बहुत मिसाली टूर्नामेंट होता है ये पाकिस्तान का। नहीं, बहुत बहुत अच्छी बात है कि चलें उस टूर्नामेंट में आपका आना हुआ और आप जो है तशरीफ़ फरमा हैं हमारे प्रोग्राम में भी। मां चई चुकी आहियां त हूअं बि अक्सर इन तरह जी ॻाल्हि जॾहिं प्रोग्राम में थींदी आहे त मां चवंदी आहियां हर इंसान जी पंहिंजी वैल्यू हूंदी आहे ऐं हर इंसान जी पंहिंजी वर्थ हूंदी आहे ऐं हर इंसान जंहिं जंहिं जॻह ते मौजूदु आहे त उहो कुझु न कुझु ख़ूबसूरत करण जी कोशिशि ज़रूरु करे रहियो हूंदो आहे। पोइ हिन तरह जा चैंपियंस ऐं हिन तरह जा हीरोज़ भी असांजे साम्हूं ज़रूरु ईंदा आहिनि। अच्छा जी जनाब, आपने अपने मेंटोर्स की तो बात की है, मैं चाहूँगी कि स्पेसिफिकली कुछ ऐसे असातिज़ात जिनसे आपने बहुत कुछ सीखा हो उनको ज़रूर प्रोग्राम में याद कीजिएगा। जी, उसमें काफ़ी सारे लोग हैं। मेरे एक उस्ताद, पहले भी मैंने नाम लिया है, उसके अलावा एक सैयद अहमद अली शाह साहब हैं, वो भी हबीब बैंक टीम के कप्तान रहे हैं, तो उनसे भी बहुत सीखा हमने।
फिर आगे चले जाएं तो एक हमारे गुलाम अली साहब हैं, कराची होते थे, वो उनसे बहुत कुछ सीखा। उनकी भी बड़ी जो है हमें सपोर्ट थी। बाकी जो लोकली लोग होते हैं जो लेके चलते हैं, सपोर्ट करते हैं गेम के हवाले से, फाइनेंशियली, उनको भी हर वक्त याद करते हैं। सही, बिल्कुल ठीक, बिल्कुल ठीक। अच्छा जी, लास्ट में एक छोटा सा क्वेश्चन करना चाहूंगी, फिर गुलबदन साहिबा की तरफ में बढ़ना चाहूंगी। चकवाल से, पंजाब से सिंध का सफर कैसा रहता है हमेशा? ये तो देखें ना, जब हम आते हैं सिंध में ना, तो हमारी एक हिसाब से ईद होती है कि हम जा रहे हैं, दोस्तों को मिलेंगे जाके। सिंध की जो मेहमान नवाजी है वो तो एक मिसाली मेहमान नवाजी है। तो बहुत तकरीबन एक साल पूरा इंतज़ार रहता है कि कब हैदराबाद टूर्नामेंट होगा तो जाएंगे। सही, तो बड़ी एक खुशी होती है। ज़बरदस्त जी, ज़बरदस्त। गुलबदन साहिबा, अव्हां तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। जेकॾहिं तर्जुमे जी ॻाल्हि कजे थी ऐं तमामु सुठा नाला अव्हां अॼु जे प्रोग्राम में काउंट बि कराया आहिनि, मां चाहींदसि त तर्जुमे जे हवाले सां सिंधी अदबी बोर्ड में जंहिंजो घणो रोल रहियो आहे, तव्हां उन्हनि जी शख़्सियत खे बि यादि कयो, उन्हनि जे कम खे बि तव्हां ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में कोट कंदा हलो। सिंधी अदबी बोर्ड अॼु ताईं जेको बि छापियो आहे तमामु अहम छापियो आहे। ज़रिया हू हिकिड़ो सिंध जो वॾो अज़ीम इदारो आहे ऐं उनजी हिकिड़ी पंहिंजी जेका आहे सा पंहिंजो बोर्ड ऑफ गवर्नर्स आहे पहिरें ॾींहं खां वठी करे अॼु ताईं। बाक़ी जेकॾहिं तर्जुमनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त असां सिंध जे हिन अज़ीम ॾाहे साईं इब्राहिम जोयो साहिब जे कम खे कॾहिं बि विसारे नथा सघूं। छाकाणि त उन्हनि जो जेको कमु आहे, उन्हनि जेको तर्जुमनि जे हवाले सां हुन जेके बि जेतिरा बि किताब ॿाहिरि अदब जा सिंध में जेके मुतारिफ़ कराया, उहे तमामु शानाइतो हिकिड़ो कमु आहे, तमामु घणो कमु आहे, जिन खे पहिरें ॾींहं खां अॼु ॾींहं ताईं उहा ई अवलियत, उहा ई अहमियत आहे। त उन निस्बत सां इहो हिकिड़ो जेको तर्जुमे वारो टोटली क्रेडिट वञे थो संदन ॾे वञे थो। बिल्कुलु। ऐं बाक़ी उन दौर में बि क्रिएटिविटी ते चइजे, जेको तख़लीक़ ते चइजे, ज़रिया अदबी बोर्ड तारीख़, तहक़ीक़, तख़लीक़, इहे सभु शयूं आणे थो पियो। त अहिड़े नमूने इहो जेको तर्जुमनि वारो इहो जोई साहिब जन जी हिकिड़ी तमामु घण पाड़ू ऐं जेको उन्हनि जी चूंड हुई, दुनिया, सॼी दुनिया, यूरोप जे माना चइजे, अमेरिका जे चइजे, तमामु घणा किताब जेके असांखे मिलिया, जिन में जादू साइंस चइजे, वहशी जीवत या निशान चइजनि, या ॿिया जेके असां वटि ऑस्कर वाइल्ड खां वठी करे तमामु घणा जेके दुनिया जा मञियल अदीब हुया, उन्हनि खे जेको आहे सो तर्जुमो कयो। ऐं अदबी बोर्ड हूअं बि तहक़ीक़ जे लिहाज़ खां, तख़लीक़ जे लिहाज़ खां, शाइरी जे लिहाज़ खां, हर लिहाज़ खां हुन अॼु ताईं जेको बि, या इवन असां पंहिंजे ज़ाहिरियासीं मुस्लमान आहियूं, असां पंहिंजे दीन इस्लाम ते बि जेके किताब आंदा आहिनि उहे बि हिकिड़ा बिल्कुलु मैडम, इन ॻाल्हि ते त को आर्ग्यू आहे ई कोन्हे न। सिंधी अदबी बोर्ड जो यकीनन हिकिड़ो कमु आहे, या जेको असांजो तर्जुमा आहिनि क़ुरान शरीफ़ जे हवाले सां, उहो फारसी वारो बिल्कुलु बहितरीन, तमामु बहितरीन कमु थियल आहे। जेको आहिनि, को बि अहिड़ी सिन्फ़ न आहे जंहिंखे अदबी बोर्ड शानदार नमूने किताबी सूरत में न। ख़ूबसूरत, ख़ूबसूरत। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त पाण जेको आहे सो जनाब हिकु इदारे जी हैसियत रखनि था। अॼु ॾींहं ताईं बि उन्हनि जो कमु जेको आहे सो उनजो को मट, उनजो को सानी कोन आहे। रसूल बख्श पली जो साहिब जॾहिं साईं जिन ॾे वेंदा हुया ऐं किताब खणी ॾिसंदा हुआ त उहे अंडरलाइन थियल हूंदा हुआ किताब। ऐं साईं रसूल बख्श पली जो साहिब जे कॉलम्स में अंधा हूंदा, वेझ में बि हिनजो ज़िक्र थियल आहे त साईं तव्हां हिन किताबनि खे हिन उमिरि में कीअं पढ़ंदा आहियो, हाईलाइट करे रखंदा आहियो, तव्हां इन्हनि शयुनि खे कीअं यादि कयो था, कीअं ॾिसो था। सो यकीनन अहिड़ियूं शख़्सियतूं जेके आहिनि, मां सम्झां थी त सिंध धरती इन मामले में ॾाढी ख़ुशि नसीब रही आहे। हिकिड़ी ॻाल्हि एड कयां त सिंध में बल्कि मुल्की लेवल ते जेको बि इल्मी अदबी शऊर आहे न, उन में घटि 80% सिंधी अदबी बोर्ड जी किताबनि जो। हा, बिल्कुलु बिल्कुलु, ख़ूबसूरत ख़ूबसूरत। मैडम, असांखे वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि इजाज़त वधीक कोन थियूं ॾियनि, ऐं जेतिरो निभाव पाण प्रोग्राम सां करे सघियासीं, पाण सभिनीनि जी हम सब की कोशिश थी कि हम जो है वो निभा सके। चंद लाइन्स कुछ, क्योंकि मैडम जो है शायरा भी हैं बहुत अच्छी, तो कुछ चंद लाइन्स हम इनसे सुनना चाहेंगे। हिकिड़े गज़ल जा चंद शेर आहिनि त आहिनि इश्क तुंहिंजूं अज़लऊं अताऊं, आहिनि इश्क तुंहिंजूं अज़लऊं अताऊं, हसीननि खे केॾियूं ॾिनियूं तो अदाऊं, उबतां जो बादल को यादुनि जो बरसियो, वाह वाह, उबतां जो बादल को यादुनि जो बरसियो,
त नेड़नि जी धरतीअ ते छायूं घटाऊं। वाह वाह कमाल। सागर मोहब्बतुनि जो सीने में सांढे। आहा। सागर मोहब्बतुनि जो सीने में सांढे, पिरिन जूं करियूं पिया परनि में पुछाऊं। आहा। चढ़ी कैफ़ चाहत जो अहिड़ो वयो जो, चढ़ी कैफ़ चाहत जो अहिड़ो वयो जो, सराबनि में सुॾकियूं सुपिरिन सदाऊं। आहा। ही जिस्मनि असांजनि ते तुंहिंजा तजला। वाह कमाल। ही जिस्मनि असांजनि ते तुंहिंजा तजला, रूहनि असांजनि में तुंहिंजूं शुआऊं। वाह 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 वाह। सितारा सितारा मुक़दर थिया पंहिंजा। सितारा सितारा मुक़दर थिया पंहिंजा। वाह। सितारा सितारा मुक़दर थिया पंहिंजा, दिलनि जे अंगण ते झुकियूं कहकशाऊं। वाह वाह आहिनि वाह। इश्क तुंहिंजूं अज़लऊं वताऊं। वाह कमाल ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत। गुलबदन साहिबा मौजूदु हुजनि ऐं अॻियां खां ताहिरा मौजूदु हुजे त पोइ शाइरी न ॿुधिजे त इहो कीअं मुमकिन ई कोन आहे। ओवरऑल डिस्कशन जी, ओवरऑल डिस्कशन असांजे प्रोग्राम जो ॾाढो सुठो रहियो आहे। अॼु जे प्रोग्राम में हिकु तरफ़ मैडम गुलबदन जावेद साहिबा जिन खे मां तमामु सुठे तरह जेको आहे सो ॼाणा थी ऐं उन्हनि जी शख़्सियत में हर दफ़ा जॾहिं बि उन्हनि खे पढ़िजे थो, उन्हनि खे ॾिसिजे थो त का शइ यकीनन का नई हूंदी आहे जंहिंखे ॼाणण मां सम्झां थी मुश्किल बि हूंदो आहे। ऐं हिकु तरफ़ जनाब असां वटि फ़खर साहब मौजूदु आहिनि, फ़खर अब्बास साहब, जिन खे आऊं हक़ीक़त में एॾो कोन पई सुञाणा। सो उहे ॿ शख़्सियतूं जॾहिं साम्हूं गॾु अचनि त उहो थोरो ॾुखियो बि बणिजी वेंदो आहे हिकु होस्ट खे मैनेज करणु। सो वेल मां लास्ट में तव्हां खां मैडम मैसेज वठंदमि, इन शॉर्ट नंढड़ो छा मैसेज आहे ख़वातीन जे लाइ? न ख़वातीन जे लाइ त मैसेज आहे ई आहे, पर मुंहिंजो पंहिंजी हिन खां रियासत खां इहो आहे, मतिलबु हिकिड़ी घुर आहे, मुतालबो आहे त पंहिंजे माण्हुनि जी जेका आहे न सहायता कनि। माण्हुनि खे जेको पाकिस्तान जी जेका हुकूमत आहे उहो माण्हुनि जी बहितरीअ लाइ कुझु करे। टैक्स, महांगाई, इहे सभु शयूं जेके आहिनि उहो असांजो माण्हू नाख़ुशि आहे। हिन दौर में असांजो मिसकिन माण्हू जेको आहे उहो माण्हू ॾींहों ॾींहुं वधीक ग़रीब थींदो पियो वञे, वधीक वधीक। थैंक यू मैडम, तव्हांजो ॾाढो सुठो, ॾाढो ज़बरदस्त मैसेज। मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां अव्हां जी, अव्हां आयो ऐं अव्हां जी मौजूदगी हमेशा मुझे प्रोग्राम लाइ ॾाढी सराही रही है। फ़खर अब्बास साहब, आपको प्रोग्राम में आकर कैसा लगा मैं सुनना चाहूँगी और आपका मैसेज भी लेना चाहूँगी। बहुत अच्छा लगा, थैंक यू सो मच, खुशी हुई, आपकी बहुत मेहरबानी। थैंक्स टू यू कि आप आए हमारे प्रोग्राम में तशरीफ फरमा रहे। जी क्या मैसेज होगा आपका? मैसेज ये कि बस जिंदगी बड़ी मुख्तसर है, इसमें लोगों को मोहब्बतें बांटनी चाहिए, ना कि नफरतें। वाओ, ग्रेट, खूबसूरत, बहुत खूबसूरत मैसेज। मैं बहुत शुक्रगुजार हूँ आपकी भी कि आप हमारे प्रोग्राम में आए। यकीनन असांजे प्रोग्राम में जेके भी असांजा मेहमान तशरीफ़ फरमा हूंदा आहिनि उन्हनि जी मौजूदगीअ जे करे ई असांजो प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में नाज़रीन अव्हां ताईं पहुची सघंदो आहे। ऐं जेके भी असांजा व्यूवर्स शामिल थिया, आई एम वेरी मच थैंकफुल टू यू। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, तव्हां हमेशा असांजे प्रोग्राम खे पसंदि कंदा आहियो ऐं एतिरो सुठे तरीक़े सां तव्हां रिस्पॉन्स कंदा आहियो। ॿिन्हिनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां, इंटायर टीम जी मां इलाही शुक्रगुज़ार आहियां। हमारे साथ साथ खूबसूरत प्रोग्राम असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदव इजाज़त। पंहिंजी दुआनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।